के फलाणे के न लिस्ट ठाहींदा हो। याद रख मुंहिंजा मुसलमान भाउ, हे दीन फितरी या गैर फितरी ना है। इन दीन जे अंदर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जेका इंसान तोखे सम्झ में न अचे। फ़क़ति तूं सम्झण जी कोशिश कर। दुनिया जे प्रोग्राम जो लिस्टूं जेको प्रोग्राम कंदो आहे उहो ठाराईंदो आहे, उन्हनि जूं लिस्टूं जंहिंखां दिलि ठरियल हूंदी आहे। ईअं थींदो आहे या न दादा? जंहिंसां दिली ठाह हूंदो आहे उन जो लिस्ट में नालो लिखाइबो आहे। पर भुल में जेकॾहिं लिखण वारे को अहिड़ो नालो लिखियो जंहिंजो दिलि ठरियल कान्हे त चइबो पुट इहो कटे छॾ नालो, इहो माण्हू असांजे महफ़िल में कोन ठहंदो। जेकॾहिं पुछण वारो पुछे त चाचा मामा या अदा छो, बाबा इन ॾांहुं दिलि ठरियल नाहे। यानी दुनिया जे प्रोग्राम जे लाइ लिस्टूं दुनिया जा माण्हू फर्श ते ठाहींदा आहिनि, पर अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल महबूब मुस्तफ़ा जे शान जी जॾहिं महफ़िल थींदी आहे त उन में अचण वारनि जूं लिस्टूं अर्श ते अल्लाह जा फ़रिश्ता ठाहींदा। दुनिया ते न ठहंदियूं, छो त जंहिंजो काज हूंदो आहे लिस्टूं उन जा वारिस ठाहींदा आहिनि, उन जा अॻुवान ठाहींदा आहिनि। जंहिं जगह ते महफ़िल हुजे ज़िक्र मुस्तफ़ा जी, जंहिं जगह ते महफ़िल हुजे पंजतन पाक जी, जंहिं जगह ते महफ़िल हुजे महबूब सुबहानीअ जी, त उन में अचण वारनि जूं लिस्टूं बि उन जा जेके सरपरस्त आहिनि, उन जा जेके संभालींदड़ आहिनि, उहे ठाहींदा आहिनि। त ओ गोलो ॾाहिरीअ जे अंदरि इन कखड़नि में वेही करे अल्लाह जो क़ुरान ॿुधण वारा तोखे मुबारक जो उन लिस्ट में रब तुंहिंजो नालो लिखियो आहे जेका महफ़िल पंहिंजे महबूब जे लाइ ज़मीन ते सजाई वई। लिस्ट में नालो लिखाइण सवली ॻाल्हि कान्हे, पर तो असांजे लाइ सवली इन करे आहे, जीअं चइबो आहे न दादा, वज़ीर आज़म सां मिलणु सवलो कोन्हे पर ॾुखियो बि कोन्हे। सवलो उन्हनि जे लाइ कोन्हे जन जी ओसताईं रसाई कान्हे, ॾुखियो उन्हनि जे लाइ कोन्हे जन जी रसाई मौजूदु आहे। तूं असां न जेको जल्द लिस्ट में था नालो लिखारायूं, हे तो असांजे मथां कामिलनि जो कमाल आहे जन जी रसाई महबूब जे दरबार में। न त नालो लिखाइण सवलो कोन्हे मुंहिंजा सोना। हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलाम, उन जे लाइ जॾहिं निमरूद बाहि ॿाराइण जो ऐलान कयो त अल्लाह जे नबीअ खे जलाइणो आहे, अंदर सड़े खां उन एतिरो काठ गॾु करायो जो 40 ॾींहं, कंहिं तारीख़ 60 ॾींहं लिखियो, वधीक वल्लाहु आलम व रसूलुहु, 40 ॾींहं उन बाहि ॿाराई। कहिड़ी नियत सां त अल्लाह जे नबीअ खे उछलायां। हालांकि इंसान जो वजूद चाहे भरी काठिन जी भी इंसान जे जलाइण जे लाइ काफ़ी आहे, पर जेतिरो अंदर में साड़ हूंदो आहे न त माण्हू उहो साड़ पलण जे लाइ ताक़त एतिरी लाहींदो आहे। पर यादि रख, जीअं न दुश्मन खां अंदर जो साड़ पलण जे लाइ ताक़त लाइबी आहे, ईअं वरी दोस्त खे मथे पहुचाइण जे लाइ ज़ोर लाइबो आहे। ॿई ॻाल्हियूं आहिनि। निमरूद 40 ॾींहं बाहि ॿाराई अल्लाह जे नबी खे जलाइण जे लाइ। माण्हुनि खे हुकुम कई बाहि में काठियूं विझंदा रहो, माण्हू काठियूं विझंदा रहिया। जेॾीमहिल अल्लाह जे नबीअ जी बाहि ॿरी रही आहे, दुनिया काठियूं विझी ॿारे रही आहे, हिकिड़ो पखी आहे वीचारो, वज़न जो हेतिरो आहे, उहो चुंब में डोड़ंदो वेंदो आहे, उॾामी वेंदो आहे।
पानी ॾिसी करे हिकिड़ो कतरो पाणीअ जो चुंब में खणी ईंदो आहे, अचे उन आड़ाह जे मथां उछलाईंदो आहे, वरी वापसि वेंदो आहे, वरी उन चुंब में हिकिड़ो कतरो, हेॾो सवे माण्हू आड़ाह पिया ॿारीनि, पोइ हिकिड़ो पखी वीचारो हिकिड़ो कतरो चुंब में पाणीअ जो खणी उन आड़ाह जे मथां थो उछलाए। त पुछण वारो पुछेसि थो, ओ पखी दे त ख़बर करी छा पियो? जे ॾिसी नथो त मां अल्लाह जे महबूब नबीअ जे लाइ जेको दुनिया आड़ाह ॿारियो आहे उनखे विसाए रहियो आहियां। उहो निहारे पुछे थो, दे त ख़बर पंहिंजो वज़न त ॾिस, जे ॾिठो अथमि, जे पंहिंजी ताक़त छा अथई, जे ताक़त बि ॾिठी अथमि, जे पाणी घणो थो खणी अची, जे हिकिड़ो कतरो, जे होॾे हेठि त निहार सवे माण्हू बाहि खे काठियूं विझी ओला ॿारे रहिया आहिनि, तूं हिकिड़ो कतरो खणी करे ऐं चवी थो हिन बाहि खे विसाइण थो चाहियां, छो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे? निहारे चवे थो, मुंहिंजे रस्ते में रुकावट विझण वारा तूं हटी परे थी, छो त तोखे पंहिंजे अकुल ते ज़ोर आहे, मूंखे पंहिंजे मोहबत ते ज़ोर आहे। तुंहिंजे पंहिंजे अकुल जी आवाज़ आहे, मुंहिंजे पंहिंजे इश्क जो आवाज़ आहे। मूंखे यकीन आहे त मां इन बाहि खे ठारे कोन थो सघां, इहा बि मूंखे पक आहे त मुंहिंजो वज़न एतिरो कोन्हे, पर ओ बेवकूफ़ा, इहे जेके अल्लाह जे नबी जा दुश्मन बाहि ॿारे रहिया आहिनि, इन्हनि जा नाला बि रब जा फ़रिश्ता लिखी रहिया आहिनि। मां हिकिड़ो नंढड़ो पखी जेको दिलि में नबी जो प्यार खणी करे हिकिड़ो कतरो जॾहिं हिते उछलाए रहियो आहियां त ख़ुदा जा फ़रिश्ता मुंहिंजो बि नालो लिखी रहिया आहिनि। इन करे मूंखे बाहि जे ॿरण ऐं विसाइण सां गरज कोन्हे का, मुंहिंजी हिकिड़ी तमन्ना आहे, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो हुजे, अल्लाह जे नबीअ जे दुश्मननि जी लिस्ट अचे ऐं अल्लाह जे नबीअ जे आशिकनि जी अचे, आहियां त परिंदो मन मुंहिंजो नालो बि उन लिस्ट में लिखियल। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, जन खे न पंहिंजे यार सां प्यार आहे, उहे पंहिंजे ताक़त खे न ॾिसंदा आहिनि, उहे पंहिंजे वज़न खे न ॾिसंदा आहिनि, उन्हनि जे अंदर में बसि हिकिड़ी तमन्ना हूंदी आहे त मुंहिंजो ही जेको दिलि जो कनेक्शन आहे उहो मुंहिंजे महबूब सां मिलियल हुजे, मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि में शल मुंहिंजो नालो लिखियल हुजे। त ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे नबीअ जे ग़ुलामनि जे लिस्ट में नालो लिखाइण जे लाइ पखियुनि परिंदनि बि एॾियूं कोशिशूं कयूं, लेकिन तूं 14हीं सदीअ जा मुस्लमान ख़ुशि नसीब इन करे है जो तोखे इमामुल अंबिया महबूब मिलियो आहे। इन करे तूं नालो लिखाइण नथो चाही, पर मुंहिंजो रब फ़रिश्तनि खां तुंहिंजा नाला लिखाइण। हे तुंहिंजो कमाल न आहे, हे तुंहिंजी महिनत न आहे, हे तुंहिंजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कमाई न आहे, हे सभु जेका महिरबानी आहे या मुंहिंजे तुंहिंजे आका इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यार जी आहे। बसि ख़ुशि नसीब तूं असां इन में आहियूं जो अल्लाह महबूब मदीने वारे मीर जो उम्मती बनायो आहे। त जॾहिं बि मुंहिंजा मुस्लमान भाउ अहिड़ी महफ़िल मुनाक़िद करी या हिन महफ़िल में वञी, जॾहिं त दिलि में सिर्फ़ हिकिड़ो ख़्यालु खणी वञा, इहो न खणी वञा ॾिसां मौलाना साहिबु छा थो चवे, अॼु कहिड़ा पटाका हणी थो ॾेखारे, अॼु कहिड़ा वॾा शोला बयान थो करे, कुझु बि न खणी वञा, हिकिड़ो रुॻी ख़्यालु खणी वञा त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मोहबत जी महफ़िल आहे, वञी किथे कुंडड़ीअ में वेहां, मन ख़ुदा जा फ़रिश्ता जॾहिं हाज़िरीअ जी रजिस्ट्रेशन कनि, हाज़रीन जा नाला लिखनि, मन कंहिं कुंड में मुंहिंजो बि नालो लिखी वञे त मां बि महबूब जे मीलाद में शरीक थियो। छो त मुंहिंजा मुस्लमान भाउ, तो ॿुधो आहे मुंहिंजे करीम आका जे पाक ज़ुबान मां त मदीने जे ताजदार फरमायो जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त जॾहिं जन्नती जन्नत जे तरफ़ रवां दवा थींदा पुल सिरात जे मथां, त को जहन्नम में वेठल अचानक दाह कंदो, ओ जन्नत ॾे वञण वारा ज़रा बीह त सही, उहो जन्नती वञण वारो पुल सिरात जे मथां बीहंदो, गौर त कर, जेका वार खां बि सन्ही हुजे, तीर खां तलवार खां तिखी हुजे, उन जे मथां बीहण या उन जे मथां हलण
सवलो आहे सोच अकुल खे हलाइण वारा जरा अकुर खे हलाए त सही त छा वार कोसनीअ जे मथां इंसान हली सघे थो तलवार खां तिखीअ जे मथां इंसान हली सघे थो चओ हरगिज़ नथो हली सघे हरगिज़ नथो हली सघे जे अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाईंदा जॾहिं क़ुरान करीम जे उन आयत जे मथां पहुतुसि जॾहिं पढ़ियमि त जॾहिं पाने जो रूह कब्ज़ थींदो आहे त ईअं रूह जे कब्ज़ थियण जी शक्ति हूंदी आहे जीअं ॼांगुरी ॿेर जो ढींघर कंहिं कपह मां किले कढिजे ईअं रूह जी शक्ति हूंदी आहे त पाण फरमाइनि था त मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त मुंहिंजे महबूब मदीने जे साईं फरमायो आहे त आशिक़नि जो रूह ईअं निकिरंदो ॼणो मखण मां वार निकिरी वियो क़ुरान चवे थो हीअं महबूब चवे थो हीअं हीअ राज़ कहिड़ो आहे अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइनि था ज़रा गौर कजां फरमाइनि था इन पोज़ीशन में रात जो सुम्ही रहियसि सोचींदे सोचींदे अख सां लॻी त मदीने जे मीर दीदार करे फरमायो ओ इस्माइल परेशान छो थियो आहीं उथी अल्लाह जो क़ुरान खोले सूरह यूसुफ जी तिलावत कर त तुंहिंजे सुवाल जो जवाब तोखे मिली वेंदो जॾहिं सूरह यूसुफ जी तिलावत कयई जॾहिं इन जगह ते आयो वक़त्तअन ऐदियहुन वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा जॾहिं इन ॻाल्हि जे मथां आयो त अखियूं पाण फरमाईंदा खुली वयूं त मदीने जो ताजदार मूंखे ॿुधाए रहियो आहे त जॾहिं ज़ुलैखा पंहिंजे सहेल खे चयो ओ मूं ते ताना तुरका ॾियण वारियूं मूंखे ताना तुरका छो थियो ॾियो जॾहिं मुंहिंजो महबूब यूसुफ अचे ॾिसो पोइ मूंखे ताना ॾियो त मां दीवानी छो थी हा सभिनी जे हथनि में सूफ़ बि ॾिनई सभिनी जे हथनि में छुरियूं बि ॾिनई सोणे यूसुफ खे जे हाणे हली आहे होॾां यूसुफ सुहिणो अचणु शुरू कयो हुननि खे जे सूफ़ कटे खाइणु शुरू कयो सोणे यूसुफ जे चेहरे ते जो उन औरतुनि जे मिस्र जे औरतुनि जी निगाह पई सूफ़ कटिजी वयूं अखियूं पीही वयूं सूफ़ त कटिजी विया हथ बि कटिजी विया रतो रत थी वयूं पर ख़बर ई कान जॾहिं पाण फरमाईंदा क़ुरान जे इन आयत जे मथां पहुतुसि त पोइ यकीन थी वियो त मुंहिंजो मदीने जो ताजदार फरमाए रहियो आहे इज़राइल ईअं ई ईंदो आहे इज़राइल ईअं ई रूह कब्ज़ कंदो आहे जीअं मुंहिंजे रब जो क़ुरान जो फरमान आहे लेकिन जॾहिं आशिक़ जो रूह कब्ज़ थींदो आहे ऐं उहो पंहिंजे महबूब जो साम्हूं दीदार कंदो आहे त पोइ हुनखे ख़बर ई कोन पवंदी आहे हुनजो रूह ईअं कब्ज़ थींदो आहे ॼणो मखण मां वार निकिरी वियो हुनखे कल्ह ई कान पवंदो त मुंहिंजा मिठड़ा मुस्लमान भाउ मरण हक़ आहे मरणो आहे अॼु न त सुभाणे सभिनी खे मरणो आहे लेकिन सभिनी खे इहो सोचणो आहे त असां तोखे मरण खां पोइ वञणो काॾे आहे जो उन ॾे वञणो आहे जंहिं मोकिलियो आहे ज़रा गौर कजां उन ॾे वञणो आहे जंहिं मोकिलियो आहे तोखे छाजे लाइ मोकिलियो आहे कहिड़े कम जे लाइ मोकिलियो आहे अॼु नंढड़ो ॿार जेको दुनिया ते ॼमे थो समझदार थो थिए त मुंहिंजा दोस्त उहो नंढड़ो रांदीको बि बिना मक़सद जे कोन थो ठाहे त हेॾो 6 फुटनि जो इंसान छा मुंहिंजे रब तोखे बिना मक़सद जे ठाहियो आहे सोच ॻाल्हि खुलियल अथई मुस्लमान खुलियल ॻाल्हि अथई ईअं जीअं न आईनो चिट्टो हूंदो आहे ईअं चिट्टी ॻाल्हि अथई अल्लाह जे ज़ात खां का ॿुझाई आहे जवाब ॾे थोरो जवाब ॾे ख़ुदा खां का ॿुझाई आहे अल्लाह खां काई ॿुझाई कोन्हे सभु कुझु ख़ुदा खे इल्मु आहे सभु ख़ुदा खे ख़बर आहे सॼो जेको कुझु ही सिस्टम हली रहियो आहे न आशिक़नि त इनखे कंहिं ॿिए अंदाज़ में ॾिठो आहे लेकिन तूं पंहिंजे अकुल जे बुनियाद ते एतिरो सोच मुंहिंजो अल्लाह तोखे मौक़ो ॾेई रहियो आहे त जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजे महबूब जो उम्मती आहीं मां ख़ुदा तुंहिंजे लाइ दरड़ा बंदि कोन कया आहिनि दरड़ा मुंहिंजा खुलिया पिया अथई तो गुनाह करे 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 थकिजी
थकिजी पियो आहियां न 60 साल थी विया अथई मां अल्लाह जे दरड़े ते अचण जी तौफ़ीक़ कान मिली अथई ॾाढो मुड़सी कयो वेठो आहियां अल्लाह फरमाए थो मुंहिंजी रहमत तुंहिंजो इंतज़ार करे अञा कान थकी आहे तूं थोरो मोटी त अच जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो हई मां तुंहिंजो हां रुॻी मुंहिंजे महबूब जे दामन में हथड़ा विझी दुआ घुर त मां रब तुंहिंजो बेड़ो पार छा अॻु में जेके दुनिया ते अंबिया आया उहे अल्लाह जा नबी न हुया थोरो जवाब ॾियो हे फ़क़ीरानी महफ़िल उलमा खां तव्हां वैज़ ॿुधजो तक़रीरूं ॿुधजो इन फ़क़ीरानी महफ़िल जा चंद जुमला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोरो सम्झण जी कोशिश कयो छा अॻु में जेके अंबिया दुनिया ते आया छा उहे अल्लाह जा मोकिलियल नबी न हुया छा जवाब ॾियो उन्हनि खे जेके उम्मतूं अल्लाह ॾियूं उहे अल्लाह जा बाना न हुया छा उहे तव्हां असां जहिड़ा इंसान कोन हुया छा अल्लाह जा नबी उन्हनि जूं उम्मतूं तो असां जहिड़ा इंसान हुया पर उन्हनि खे एतिरियूं रिआयतूं कोन हुयूं जेके अॼु मुस्लमान तूं मौजू माणे रहियो ओ बेवफा मुसलमान कदर कर याद रखी छॾ कदर कर जे अॼु कदर न कयई सुभाणे क़बर में ॾाढो पछताइणो पवंदे उन महबूब खे विसारियो अथई जंहिं महबूब जे सदके मुंहिंजे अल्लाह तोखे छा कुझु कोन ॾिनो आहे सोच त सही मुसलमान मुंहिंजे बेनियाज़ रब अॻु में अंबिया हुया उन्हनि जूं उम्मतूं हुयूं थोरी गुनाहनि जी कसरत थींदी हुई कंहिंखे भोलो करे छॾींदो हो कंहिंखे बांदर करे छॾींदो हो कंहिंखे रिछ करे छॾींदो हो गुनाह घणा कनि अल्लाह शक्लियूं मटाए छॾे तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ जो मुसलमान पंहिंजे अंदर में झाती त पार कॾहिं पंहिंजो दिलि जो आईनो पंहिंजे आॾो रखी ॾिस त सही उहो हिकिड़ो गुनाह ॿुधा जेको हिन धरतीअ ते मौजूदु आहे तो असां न कयो आहे हिकिड़ो को गुनाह ॿुधा जेके बि गुनाह दुनिया ते मौजूदु आहिनि न भई तो असां करे चुका आहियूं पर पोइ बि मुंहिंजे रब शकिल कान मटी आहे कंहिंजे करे कान मटी आहे जो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सदके में बस ॿुधो रुॻो नारनि खे भले छॾियो मुंहिंजा मिठड़ा भाउ मुंहिंजे अल्लाह पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में तो असांजूं शक्लियूं बि कोन बदिलायूं आहिनि तो असांजे मथां हेॾो वॾो करम बि कयो आहे ऐं पंहिंजे सुहिणे क़ुरान में तो असां किननि कोझनि खे भली उम्मत बि सॾियो आहे इन करे अल्लाह मौक़ो ॾिनो थिए अॼु ई ॿिया फ़क़ीर ख़ैर मोहम्मद जेका हीअ महफ़िल कराई आहे असल में इंसान में काई ताक़त कान्हे जेसिताईं मुंहिंजो ख़ुदा न चाहे मुंहिंजे अल्लाह चाहियो उनखे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी बहानो उनजे अबे अम्मा जे बख़्शिश जो बनियो आहे उन्हनि जी त बख़्शिश थींदी पर जेके आया हूं छा रब इन्हनि खे ख़ाली मोटाईंदो छा सोचो वॾड़नि जे लाइ दुआ घुरी उन्हनि ते रुॻी थोरो नथा कयूं हक़ीक़त छा आहे मुंहिंजे मदीने जे मीर खे पंहिंजा उम्मती सभई प्यारा आहिनि मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती मुंहिंजे अल्लाह खे पंहिंजी मख़लूक प्यारी आहे हे अल्लाह जे गुण तोखे मौक़ो ॾिनो आहे यादि रखी छॾ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे राति मुंहिंजे आका करीम फरमायो अहिड़ी मख़लूक खां गुज़र थियो जेका अल्लाह जे रहमतुनि में तरी रही हुई अल्लाह जे रहमतुनि में हणी ख़ुशि थी रही हुई मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जिब्राइल खां पुछम जिब्राइल जी मुंहिंजा महबूब इहे केर आहिनि जेके अल्लाह जे रहमतुनि में टुबियूं हणी तरी ख़ुशि थी रहिया आहिनि जिब्राइल जवाब ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे तुंहिंजा उहे उम्मती आहिनि जेके पंहिंजे रब जे मख़लूक जे लाइ ख़ैर जूं दुआऊं घुरंदा आहिनि ॿियनि जे लाइ कंहिंजे लाइ दुआ घुरंदा आहिनि सोच कंहिंजे लाइ घुरंदा आहिनि अॼु तव्हां ख़ैर मोहम्मद जे अबे अम्मा जे लाइ जॾहिं दुआ घुरंदव त उहे ॿिया आहिनि या तुंहिंजा असांजा अबो अम्मा जवाब ॾे भलाई त केतिरी आहे तव्हां ॿियनि जे लाइ दुआ घुरो तव्हांजो कमु रब पाण ई पियो करे छॾे तव्हां ॿियनि ओ मुस्लमान ख़ुदा खे अल्लाह खे राज़ी करणो अथई
त मदीने वारे खे राज़ी कर। मदीने वारे खे राज़ी करणो अथई त मदीने वारे जे उम्मत सां प्यार कर। मुंहिंजो महबूब मदीने जो मीर राज़ी थींदो आहे। ओ मुसलमान, बेशक निमाज़ भलो कम आहे, बेशक रोज़ो भलो कम आहे, बेशक ज़कात भलो कम आहे, बेशक हज भलो कम आहे। इहे तुंहिंजे मथां फर्ज़ आहे। इहे अमल करे तो कंहिंजे थोरो कोन थो करी। जेकॾहिं नथो करी त पंहिंजी आख़िरत थो विञाई, जेकॾहिं करी थो त कंहिंजे मथां थोरो नथो करी। इहो तुंहिंजे ज़िंदगीअ जो कर्ज़ आहे तुंहिंजे मथां, इहो तुंहिंजे मथां फर्ज़ कर्ज़ आहे, इहो तोखे अदा करिणो आहे। पर आशिक़नि चयो आहे अञा की ॿियो फ़हम जंहिंसां पसी पीरीअ खे, उहो ॿियो फ़हम कहिड़ो आहे? उहो अल्लाह जे मख़लूक़ सां प्यार, वो अल्लाह जे मखलूक जी खिदमत आहे। अब्बे सां सब को प्यार करे, अम्मा सां सब को प्यार करे, चाचे मामे सां सब को प्यार करे, पर मज़ो त तॾहिं कॾहिं अण सूहे सां प्यार करे। ॾिस पंहिंजनि खे त सब को ॾे, पर कंहिंखे अल्लाह जो सम्झी करे बि कॾहिं ॾेई ॾिस। इंसाननि खे त सब को ॾे, पर कॾहिं कंहिं जानवर सां बि प्यार करे ॾिस। मुंहिंजो ख़ुदा उहो आहे जो जानवर जी नाजाइज़ी बि बर्दाश्त कोन कंदो आहे। मुंहिंजो ख़ुदा उहो आहे जेको जानवर सां प्यार कंदो आहे। रब उनखे बि कॾहिं तनहा कोन छॾींदो आहे। राबिया बसरी नेकोकार आहे, ख़ुदा जी सालेह बानी आहे, नेकोकार आहे, लेकिन उनजे जॾहिं मुंहिंजा दोस्त विलायत जे परवाज़ खे वॾा पर था लॻनि, सबबु कहिड़ो बनियो? सोच तो सही, नेकोकार अॻे हुई, लेकिन अल्लाह उनजे परवाज़ खे अञा मथां हू कयो। सबबु कहिड़ो बनियो? रस्ते में कुतीअ जो हिकिड़ो बचिड़ो ॾिठई। छा ॾिठई? कुतीअ जो हिकिड़ो बगाड़ो ॾिठई, जेको ईअं पियो हो, कूकू करे रहियो हो, दाहूं करे रहियो हो। महसूस कई त हिनखे पाणीअ जी ज़रूरत आहे। उन जानवर जे बच्चे खे पाणी ॾियण जे लाइ हेॾे होॾे डुकणु शुरू कई। मन किथां को पाणीअ जी लपड़ी मिले, ॾाढो परे हिकिड़ो खूह महसूस कई। ॿियो कुझु कोन हो, पंहिंजे मथड़े जो रओ लाहे उन खूह में ॿोड़े उन मां पाणी कढी पंहिंजे वात में विझी कुरड़ी गॾु करे अचे उन कुतड़े जे मथां ॿ टे दफ़ा नातई, ॿ टे पंध कयईं। हिन फर्श ते पंध कया, रब अर्श जा दर खोले छॾिया। मुसलमान गौर त कर, मुंहिंजो सुहिणो जॾहिं राज़ी थींदो आहे त बहानो, नंढड़ो बहानो थींदो आहे, बेड़ो पार थी वेंदो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॼु जी हीअ जेका महफ़िल आहे, इमां तोखे आस्ते आस्ते रुॻी ॿ चार ॻाल्हियूं इन करे ॿुधायूं त सुहिणा ज़िंदगीअ ते को भरोसो कोन्हे। हीअ जवानी सदाईं कान हूंदी, इहा दौलत सदाईं कान हूंदी, इहा ताक़त सदाईं कान हूंदी। इन ते भरोसो न कर। अगरि भरोसो करणो अथई त मुझे महबूब मुस्तफ़ा जे निस्बत ते कर। छो त जंहिंखे भी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी निस्बत नसीब कई आहे, अल्लाह ताला उनखे दुनिया में भी इज़्ज़त वारो कयो आहे त आख़िरत में भी इज़्ज़त वारो कयो आहे। त मुंहिंजा मुसलमान भाउ, सब खां पहिरीं मां तकरीर कयां थो, मौलवी हाँ, मौलविन वारा जोहर भी ॾेखारियां थो, सब कुछ कयां थो, लेकिन जेका हक़ीक़त आहे, जेका अल्लाह जे क़ुर्ब ॾे वञण जो रस्तो आहे, मां चाहियां थो उहो तोखे ज़रूर ॿुधायां। छो त अल्लाह जे काबिल वलीअ जो ग़ुलाम आहियां, उन जे दर जो गदागर आहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो रस्तो इहो अथई त अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर, अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत कर। इंसान त छा, पर जानवर ते भी रहम कर। ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा। जेको ज़मीन वारनि ते रहम कंदो आहे, आसमान वारो उन ते रहम कंदो आहे। रहम कर, अल्लाह जे मखलूक ते रहम कर, अल्लाह जे मखलूक सां प्यार कर, अल्लाह जे मखलूक सां मोहब्बत कर। वो ॾिस त मुंहिंजो अल्लाह तुंहिंजा मामलात कीअं थो हल करे। अॼु जेकॾहिं तोखे आज़माइणो आहे न, त भला डॉक्टर खां बि माण्हू दवा वठंदो आहे न, आज़माईंदो आहे न। अदा फलाणे डॉक्टर जी दवा असर न कयो, भला हिन डॉक्टर को आज़मायो, पोइ भला ऐं डॉक्टर त कोन, हा कंपाउंडर ई सही, हिन कंपाउंडर जी दवा बि 8 ॾींहं आज़माए ॾिस। तुंहिंजो कमु को दुनिया जो फाथल आहे, नथो थिए नी, उन कम खे छॾे तूं कंहिं अल्लाह जे मखलूक मां उन मिस्कीन ग़रीब माण्हू जंहिंजो दुनिया में कोई न हुजे, तूं उन जे कम सां लॻी पओ। ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजा कम कीअं थो करे।
करे मुसलमान करे तू बे जी खिदमत जो जज्बो अंदर में पैदा करे त ॾिस न तू बे सां प्यार करे त ॾिस मुझो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जरा गौर त कर उम्मती जह महबूब जा हो मैदान ताइफ जे अंदर मुझो मुस्तफा करीम छो वयो हो जो त जहन्नम के जहन्नम मो कढी जन्नत जो दर देखारण जे ला वयो हो उन्हनि के जन्नत में पहुंचाइण जे लाइ वियो हो उन्हनि मुंहिंजे मुस्तफा सां कहिड़ो सलूक कयो पत्थर हया भितर हया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको उन्हनि जो वक़्तु हुयो छोरा छोरा उन्हनि खां सीटियूं वॼायो वाह मुंहिंजा महबूब रहमतल लिल आलमीन तुंहिंजे नाम सां क़ुर्बान वञा बेनियाज़ रब खे जलाल आयो आहे छो त हर आशिक खे महबूब जे मथां कख पियो बर्दाश्त न कंदो आहे अल्लाह खे जलाल आयो आहे बेनियाज़ रब ऐलान कयो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा अॼु रुॻी हथड़ा तूं खण ॾिस त तुंहिंजो रब इन्हनि खे इन ताइफ जे जबलनि खे कीअं थो ऊंधो करे छॾे इन्हनि जे वजूद खे नस्ल खे कीअं थो ख़तम करे मुंहिंजे करीम मुस्तफा दुआ कयो मुंहिंजा मौला ही त मां मुस्तफा खे नथा सुञाणा निगाहे मुस्तफा दे त निहार निगाहे मुस्तफा जो कमाल त निहार जन ज़ुल्म कया उन्हनि जे लाइ मुंहिंजो मुस्तफा फरमाए थो मौला ही त मां मुस्तफा खे नथा सुञाणनि पर उन्हनि जे नस्ल मां जेके पैदा थियण वारा हुआ मुंहिंजो मुस्तफा उन्हनि खे सुञाणे पियो त उहे मुंहिंजा आशिक थींदा मौला ही त मूंखे नथा सुञाणनि पर हिननि जो पोयर मन मां मुस्तफा खे सुञाणे मौला पोइ मां मुस्तफा खे उहो इल्मु अता कयो आहे जंहिं इल्म जे बुनियाद ते मां मुस्तफा ॾिसी रहियो आहियां त हिननि जो पोयर मां मुस्तफा जो ग़ुलाम थींदो मौला मां उन्हनि जे करे हिननि खे मुआफ़ थो कयां तूं बि हिननि खे मुआफ़ करे जेको दुश्मननि खे दुआ ॾे उहो केरु आहे जो मदीने जो घोट इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम मैदान करबला जे अंदर ज़ालिमन उहो कहिड़ो ज़ुल्म बाक़ी रहल हो जेको न कयो हो इंतहा ज़ुल्म जी करे छॾी उन जे बावजूद भी इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम सुहिणे जॾहिं पाण पंहिंजे उहा नाना पाक वारी बिस्तार पाए पंहिंजे दिलबर बाबा वारी तलवार हथ में खणी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं चोॾीअ जे चंड वांगुरु चमकी थे जॾहिं मैदान करबला में पहुता उन वक़्त भी उन पलीतुनि यज़ीदुनि ज़ालिमनि खे चयो ओ यज़ीदियो अंधाओ अञा भी वक़्त मौजूद अथव अञा भी नवाज़ रसूल ज़मीन जे तख़्ते ते बीठो आहे हींअर भी वक़्त अथव अचो अचे कदमनि में किरो त मां हथड़ा खणा तव्हांखे मुआफ़ी मिली वञे मुसलमान जन बचड़ा अली अकबर जवान जहिड़ो बचड़ो शहीद करे चुका कासिम घोट जहिड़ो बचड़ो शहीद करे चुका मासूम अली असगर शहीद करे चुका मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे बचड़नि सां केतिरो कीस कयो उन जे बावजूद मुंहिंजो दिल पर हुसैन सुहिणो उनखे सॾु छो थो करे यादि रखी छॾिजा कमज़ोर थी करे न मजबूर थी करे न लाचार थी करे न मुंहिंजे सुहिणे नाने नबी पाक जे सुन्नत खे ज़िंदा कंदे उन्हनि खे चवे पियो मथां क़यामत जे दिहाड़े को ईअं चवे त असांखे सुहिणे हुसैन मौक़ो कोन ॾिनो मुंहिंजो सुहिणो हुसैन उते बि सॾु करे पियो चवे अचो अॼु बि मां हुसैन जे कदमनि में अचो मुंहिंजो अली अकबर तव्हां शहीद करे चुको उहो मोमिना मुंहिंजो सुहिणो कासिम शहीद करे चुको उहो मोमिना मासूम अली असगर शहीद करे चुको उहो मोमिना मोमिन जो खून माफ़ करणु उन जे वारिस जी ज़िम्मेवारी आहे उन जो हक़ आहे मां उन्हनि जो वारिस वेठो आहियां अचो त हाणे बि तव्हांखे माफ़ कयां लेकिन यादि रखी छॾियो अली अकबर मोमिना अली असगर मोमिना सुहिणो कासिम मोमिना औला मुहम्मद मोमिन आहिनि लेकिन ही जेका ज़ात हुसैन बीठो आहे उहो रुॻी मोमिन न आहे उहो ख़ुराफ़ दीन आहे मोमिन जो खून अगरि उन जो वारिस माफ़ करे त माफ़ थी वेंदो पर जेको दीन जो कातिल आहे उहो कॾहिं बि माफ़ीअ जे क़ाबिल थी नथो मुआफ़ करणु सिख मुसलमान अॼु जेका तो असां वटि बर्बादी आई आहे उनजो बुनियादी कारण इहो आहे असां तो में मुआफ़ करण जो मादो ख़तम थी वियो
मुआफ़ करण जी सब बुनियाद ही ख़त्म थी हो। हालांकि मदीने जे साईं फरमाए तो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफा टे गालियों तव्हां के अल्लाह जे ज़ात जे ज़मानत सां चवां थो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ियूं टे गालियूं? मदीने जे मीर फरमायो हिक गाल, जेको शख्स अल्लाह जे राह में सदका खैरात कंदो रहंदो, मां मुस्तफा ऐलान तो कयां उहो कॾहिं बि सुञो कोन थींदो। कंहिं वटि ऐलान थियो आहे जो दरबारे मुस्तफा, दरबारे मुस्तफा मां ज़ुबाने मुस्तफा मां ऐलान थियो आहे, ज़मानत मुझे रब जी ॾेई करे मदीने जे ताजदार फरमायो खैर करण वारो, सदका करण वारो, अल्लाह जे राह में ॾियण वारो कॾहिं बि सुञो कोन थींदो। मां मुस्तफा ज़मानत थो ॾियां। ॿिए नंबर ते गौर सां ॿुधजां ओ बोलो ॾाहीअ में रहण वारा, ॿिए नंबर ते मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो ॿिए खे मुआफ़ करण वारो उन जी इज़त कॾहिं बि घटि न थींदी। मां मुस्तफा ज़मानत थो ॾियां। ॿिए खे मुआफ़ करण वारो, ॿिए खे मुआफ़ करण वारो ख़ुदा सुण लतीफ़ बि दाह करे चयो त पाए पांद गिचीअ में अंगण जे बि अचनि अवगुण ऐब उघाड़ियूं ढकण थी ढकजनि, तोड़े लख हुजनि त बि माफ़ू ॾिजनि में धिरा। ओ मुसलमान, मदीने जे साईं फरमायो पंहिंजे मुसलमान भाउ खे मुआफ़ करे छॾ, उन जे लाइ अंदर में बुग़्ज़ न रख, उन जे लाइ अंदर में कीनो रख, कुझु बि न रख, तूं उन खे मुआफ़ कर। मां मुस्तफा ज़मानत थो ॾियां। कहिड़ी दुनिया में तुंहिंजी इज़त घटि न थींदी। दुनिया वारा चवंदई यार तूं चरियो थियो है, हिन खे माफ़ थो करी, माण्हू चवंदा डिॼी वियो आहे, दुनिया वारा चवंदे डिॼी वये, दुनिया वारा चवंदे कमज़ोर थी वये। मदीने जो साईं तो चवे तुंहिंजी इज़त घटि कान थींदी, फ़ैसिलो तोखे करणो आहे। दुनिया वारनि माण्हुनि जो चयो वठी आहे, मुंहिंजे मदीने वारे मीर जे हुक्म ते अमल कर। टियों नंबर ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओहो शख्स जेको माण्हुनि जे आॾो हथ टंगींदो आहे, दर दर ते वञी पिनंदो आहे, कॾहिं हुन खां घुरे, कॾहिं हुन खां घुरे, कॾहिं हुन खां घुरे। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो दुनिया जे दरनि तां पिनण वारो, दुनिया जे दरनि ते पंहिंजे रोज़ी रिज़्क़ खे सम्झण वारो जॾहिं दुनिया जे दरनि ते पिनंदो आहे त मुंहिंजो अल्लाह उन जे लाइ मोहताजीअ जा दर खोले छॾींदो आहे ऐं पंहिंजे रिज़्क़ जा दर बंदि करे छॾींदो आहे। खबरदार थी मुसलमान, बेजादो हथ ही न कर। क्या देगा तोला, देने वाला है मेरा मौला। कॾहिं उन जे दर ते रोई त ॾिस, उन जे दर तां पिनी त ॾिस, उन जे दर तां घुरी त ॾिस। जंहिंखे उन दर तां मिलंदो आहे उन जो खज़ानो क़यामत ताईं खुटण जो नालो ई कोन वठंदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन जे दर तां कंहिंखे मिलियो आहे, हा बेशक तूं असां ख़ुशि नसीब आहियूं। मदीने वारे मीर उन करीम रब जे दर जा जेके खज़ाना हुया उहे पंहिंजे आग में पंहिंजे असहाबनि में विरहाए छॾिया। उहे खज़ाना वधंदा आया, ताबईन तबा ताबईन औलिया अल्लाह ताईं पहुता। अॼु जेको तो असांखे औलिया अल्लाह जे दरबार तां वंड मिली रहियो आहे, हर मुरीद खे पंहिंजे कामिल मुर्शिद जे दरड़े तां जेको वंड मिली रहियो आहे उन वंड खे संभालण जी ज़रूरत आहे। अगरि तो सची दिलि सां संभालियो त ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे काई देर कान्हे का, तुंहिंजा पेर फर्श ते हूंदा, तुंहिंजी दिलि अर्शन खां मथे। जेकॾहिं उन वंड खे संभाली
पर जेकॾहिं साईं जो भी इहो हालात वञो फलाणे कोन ॾिनो आहे फलाणे कोन ॾिनो आहे फलाणे कोन ॾिनो आहे त मुरीद जो हाल ईअं न कयो ख़ुदा राओ ईअं न कयो अल्लाह जे मथां तवक्कल रखी वेही रहो मुंहिंजो रब जेको जॾहिं ॾींदो आहे त अहिड़ो ॾेई छॾींदो आहे जो केरु सोचे बि कोन थो सघे। क़ुरान जी आयत पढ़ो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। अल्लाह जे ज़ात फरमायो 28 पारे जे अंदर मुझे अल्लाह फरमायो जेको शख्स मां अल्लाह खां डिॼंदो आहे मां अल्लाह उन जे लाइ बाटू खोले छॾींदो आहे अहिड़नि करनि तां उनखे रिज़्क़ ॾींदो आहे जो उन जे कॾहिं वहम ऐं गुमान में भी कोन ईंदो आहे। मुसलमान भी तू तवक्कल रख उन महबूब जो तू उम्मती आं उन महबूब जो तू उम्मती आं उन करीम आका जो तू उम्मती आं जंहिंजा आशिक भी निगाह कंदा आहिनि त पत्थर बि सोन बणिजी वेंदा। हिकिड़ो दफ़ो हाणे तूं दूध पढ़ मां तुंहिंजो टाइम घणो वठी वियुसि त मां तोखे आले रसूल जे दर ते वठी हलां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿ ॻाल्हियूं बस ॿुधायां थो। हिकिड़ी ॻाल्हि त महबूब मुस्तफ़ा जे निस्बत खां सवा ॿी का वाट कान थिए। नंबर 2 आले रसूल जे प्यार खां सवा ॿी वाट कान थिए। इंशाअल्लाह ताला ये ॿई ॻाल्हियूं मां तोखे थोड़ियूं खोले ॿुधाईंदुमि ऐं इंशाअल्लाह ताला तोखे क़ुरान करीम जे आयतुनि सां गॾु थो ॿुधायां। यादि रखी छॾ मुसलमान यादि रखी छॾ मुंहिंजा मिठड़ा भाउ अॼु जी हीअ सम्झो कचहरी था पिया ॻोल्हे ॾाहिरीअ जे अंदरि कयूं मियां ख़ैर मोहम्मद जे अंबड़ अबे जी अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाईंदो। यादि रखी छॾ दुनिया जो दस्तूर आहे मरण जे लाइ गौर कजां मरण जे लाइ इज़राइल जो अचण ज़रूरी आहे दुनिया जो दस्तूर आहे पर आशिक़नि जो दस्तूर इहो नाहे। जीअण जे लाइ इन ज़िंदगीअ जो हुजण ज़रूरी आहे इन जिस्म जो हुजण ज़रूरी आहे इन अखियुनि जो हुजण ज़रूरी आहे इन ज़ुबान जो हुजण ज़रूरी आहे। इहो दुनिया जो दस्तूर आहे इहो आशिक़नि जो दस्तूर नाहे। जेको आशिक़नि जो दस्तूर आहे उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जो दस्तूर आहे। जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जो दस्तूर आहे त उहो मुंहिंजे करीम रब जो फरमान आहे। तवज्जो कजा सादी सादी बोलीअ में ज़िंदगीअ जो अहम तोखे क़ुरान करीम जे रूह सां नुक़्तो ॿुधाए थो वञा गौर सां ॿुधजां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुअल केरा ज़िंदह केरा अॼु त तोखे अल्लाह जे क़ुरान करीम खां पुछी ॾियां तूं असां चवंदा आहियूं मरी उहो वियो जंहिंजो रूह निकिरी वियो मरी उहो वियो जंहिंजे जिस्म उथण वेहण छॾे ॾिनो। मुंहिंजो रब फरमाए थो न इहो मरी कोन वियो आहे मरण जे लाइ इहो ज़रूरी नाहे। मौला मुअल केरा अल्लाह जो क़ुरान तो पढ़ा हाफ़िज़ क़ुरान मौजूद आहिनि मुअल केरा अल्लाह फरमाए थो मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं मदीने जो साईं अबू जहल साम्हूं बीठो आहे अबू लहब साम्हूं बीठो आहे उतबो साम्हूं बीठो आहे शेबो साम्हूं बीठो आहे जेके मुझे मदीने वारे मीर खां नफ़रत था कनि जेके मुझे मदीने वारे मीर खे मञीन नथा जेके मुझे मदीने वारे मीर सां प्यार नथा कनि मुंहिंजो रब थो चवे जॾहिं मुंहिंजो मदीने जो साईं उन्हनि खे दीन जी दावत थो ॾे उन्हनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ थो ॾियारे रब थो चवे इन्नका ला तुस्मिउल मौता। क़ुरान करीम जी आयत खे ॿुधो इन्नका ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउ सुम्म दुआ। ओ मुंहिंजा
महबूब मुस्तफा ओ मुझा मिठड़ा इन्हनि खे न चओ इन्हनि खे दीन जी नसीहत न कर इन्हनि खे मां अल्लाह जा अहकाम न ॿुधा मौला न ॿुधा महबूब न ॿुधा छो न ॿुधा ला तुस्मिउल मौता इहे ॿुधनि ई कोन था इहे मुअल मुंहिंजे महबूब जे साम्हूं बीठा आहिनि अबू जहल भी बीठो आहे अबू लहब भी बीठो आहे उतबो भी बीठो आहे शैबो भी बीठो आहे ॻाल्हाइनि भी था पिया खाइनि भी था पिया ॾिसनि भी था पिया हलनि भी था पिया घुमनि भी था पिया मुंहिंजो रब तो फरमाए महबूब इहे मुअल आहिनि अल्लाह मुअल क़ुरान में उन्हनि खे चयो आहे जन खां मुंहिंजे रब पंहिंजे महबूब मुस्तफा जी सुञाणप ते वरती आहे मुअल केरा अल्लाह जे कुरान करीम मुअल कंहिंखे ॼाणायो आहे अल्लाह चवे थो मुअल उहो आहे जेको मुंहिंजे मुस्तफा खे नथो सुञाणे जेको मुंहिंजे महबूब सां प्यार नथो करे जेको मुंहिंजे महबूब जे हुक्म ते लबैक नथो चवे भले अमीर हुजे गरीब हुजे केर बि हुजे भले हलंदो हुजे घुमंदो हुजे मां रब थो चवां मौला वरी हिकिड़ो तस्वीर जो ॿियो रुख ॾिसो वरी जेॾी महिल असां मैदान करबला में था पहुचो काथे था पहुचो जॾहिं मैदान करबला में था पहुचो ॾिठोसीं त सुहिणे मासूम अली असगर खे ज़ालिमनि अहिड़ो हुरमल तीर हुयो जेको हितां खां हिन पासे हलियो वियो दम परवाज़ करे वियो अली अकबर घोट शहीद थी वियो मुंहिंजो इमाम अली मक़ाम पंहिंजे कुलड़नि ते खणी आयो सुहिणो कासिम शहीद थी वियो सुहिणो इमाम अली मक़ाम खणी आयो दुनिया ॾिसी रही आहे जिस्म हिकिड़ी जॻह ते ख़ामोश आहे दुनिया ॾिसी रही आहे जिस्म में का वरक न आहे दुनिया ॾिसी रही आहे इज़राइल पंहिंजो कमु करे वियो आहे लेकिन मुंहिंजो अल्लाह थो फरमाए भला तहसबुन الذين قتلوا في سبيل الله अमवाता ओ इंसानो खबरदार थीजो मता इन मुंहिंजनि महबूबनि खे मुअल चयो अथव चवण त परे जी ॻाल्हि चवण त परे जी ॻाल्हि अल्लाह फरमाए थो वला तहसबन الذين दिमाग में सोच जो बि न दिमाग में ख़याल भी न कजो गुमान भी न कजो मौला कीअं न कयो असांजे आॾो पिया आहिनि उन्हनि जो जिस्म मुबारक ख़ामोश आहे उन्हनि जे साह जो तबो कटिजी चुको आहे मुंहिंजा मौला जिस्म में चुर्फ मौजूद न आहे मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो ओ इंसान तू अकुल जो अंधो आहे मां अल्लाह जी पंहिंजी हिकमत आहे तू मुअल उनखे थो सम्झी तू चेरो उनखे थो सम्झी जंहिं वटि इज़राइल न अचे तू मुअल उनखे थो सम्झी जंहिं वटि इज़राइल अचे मां अल्लाह जे पंहिंजे कलाम जे अंदरि इहा थ्योरी न आहे मां अल्लाह तोखे ॿुधायां थो मुअल उहो आहे जंहिं मुंहिंजे मुस्तफा खे कोन सुञातो आहे जन मुंहिंजे मुस्तफा जे हुक्म ते जानियूं ॾेई छॾियूं उहे मुअल न आहे उहे ज़िंदह पर अहिड़ा ज़िंदह जो पंहिंजे रब वटि रिज़्क़ ऐं रोज़ी बि खाईंदा रहंदा आहिनि ज़िंदगी छा जो नालो आहे सोच मुसलमान जिंदगी नालो छाजो आहे मौत छाजो नालो आहे जिंदगी नालो आहे इश्क़ मुस्तफा जो नालो ज़िंदगी आहे मोहब्बत मुस्तफा जो नालो ज़िंदगी आहे निस्बत मुस्तफा जो नालो ज़िंदगी आहे अगर महबूब सां मोहब्बत आहे त तूं हमेशह ज़िंदह आहीं महबूब सां प्यार आहे हमेशह ज़िंदह आहीं महबूब सां ताल्लुक़ आहे हमेशह ज़िंदह आहीं पर जे मुंहिंजे मुस्तफा सां प्यार न आहे त ज़िंदह हूंदे बि मुर्दह आहीं मां नथो चवां रब जो क़ुरान थो चवे त जंहिंजो मुंहिंजे मुस्तफा सां प्यार आहे उहे मरंदा आहिनि ई कोन के उहे हमेशह जहिड़ा ज़िंदह हूंदा आहिनि ज़रा गौर त कर अल्लाह जे क़ुरान करीम जे इन आयत करीम जे हिस्से ते गौर कर इंद रब्बिहिम युरज़क़ून
पंहिंजे रब वटि रिज़्क़ खाइनि था। ज़रा गौर त कर, ज़रा गौर त कर। उहद जी लड़ाई हुजे या बदर जी लड़ाई हुजे, खैबर जी लड़ाई हुजे या करबला जे मैदान जी लड़ाई हुजे, जानियो अल्लाह जे राह में ॾेई छॾियो। रब तो फरमाए, अल्लाह ईअं कोन चयो त इन्हनि खे मुअल न चयो, मुअल त सब्र न कयो। इहे ज़िंदहन खाईंदा पीअंदा आहिनि पंहिंजे क़बरुनि में, छो त दुनिया उन्हनि जे वजूद खे ज़मीन खे चीरे क़बर जे सूरत में दफ़न कयो आहे। सहाबा जे वजूद के भी अल्लाह के हुक्म मुताबिक सुन्नत मुस्तफा मुताबिक जमीन में दफन कयो आले रसूल के भी दफन कयो। अज भी अम्मा फातिमा ज़हरा जी मज़ार जन्नतुल बकी में मौजूद है। ओ मुझा मुसलमान भा, करबला मौला के अंदर इमाम आली मकाम मुझा दोस्त अजीज मौजूद है। यानी मुझा मुसलमान भा गौर कर, अल्लाह कुरान में ये कौन फरमायो ऐ मुझा ज़िंदहबाना पंहिंजे क़बरनि में रोज़ी खाईंदा आहिनि। न हिकिड़े सुवाल जो जवाब ॾिजा, पंहिंजे ज़हन खे हाज़िर कर। अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून, पंहिंजे रब वटि रिज़्क़ ई रोज़ी खाइनि था। हाणे सवाल मुंहिंजो आहे, जवाब तूं ॾे। जेके पंहिंजे रब वटि खाइनि था, ॿुधाए त उहो रब किथे रहंदो आहे? रुगी सुभान अल्लाह न सोचे जवाब दे। न शहीदन जो मकाम ॾिसो, जॾहिं शहीदन जो इहो मकाम आहे त अंबिया जो मकाम छा हूंदो? जॾहिं अंबिया जो मकाम जो अंदाज़ो न आहे त इमामुल अंबिया जो मकाम छा हूंदो? अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून, पंहिंजे रब वटि रिज़्क़ ई रोज़ी खाइनि था। रब किथे आहे? हिते ॻोल्हे लाहीअ में आहे या कोन्हे? जवाब ॾे। ॻाल्हाए अमेरिका में आहे या कोन्हे? फ्रांस में आहे या कोन्हे? काइनात जो कहिड़ो ज़रो आहे जिते ख़ुदा मौजूद न आहे? अल्लाह जे क़ुरान जे हिकमत ॾे निहार। रब चयो इंद रब्बिहिम, पंहिंजे रब वटि रिज़्क़ रोज़ी खाइनि था। रब त जिथे किथे आहे, पोइ शहीद किथे किथे था खाइनि? जवाब दे, सोची जवाब दे न। रब त जिथे किथे आहे। अल्लाह इहे कोन चयो त पंहिंजे अल्लाह जी ॾिनल रोज़ी क़बर में खाई रहिया आहिनि। अल्लाह इहे बि कोन चयो त अल्लाह जी ॾिनल रोज़ी अर्श ते खाई रहिया आहिनि। अल्लाह इहे बि कोन चयो त जन्नत में खाई रहिया आहिनि। अल्लाह त इहे चयो इंद रब्बिहिम, पंहिंजे रब वटि खाई रहिया आहिनि। ख़ुदा ॿुधाए रहियो आहे दुनिया वारो, मुंहिंजा शहीद अहिड़ा त ज़िंदहन जिते मुंहिंजी खुदाई मौजूद आहे, उते शहीदन जी हाज़िरी मौजूद आहे। जिते जिते खुदा जी खुदाई मौजूद आहे, उते शहीदन जी हाज़िरी मौजूद आहे। जॾहिं शहीदन जी हाज़िरी काइनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे त अंबिया जे हाज़िरी जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं उन्हनि जे मक़ाम जो अंदाज़ो न आहे त पोइ सोच मुंहिंजे इमामुल अंबिया मदीने जे ताजदार जो मक़ाम छा हूंदो? जिंदगी भी केॾी अजीब जिंदगी आहे। जॾहिं काफ़िलो करबला खां निकितो, केरु निकितो आहे? चो जॾहिं काफ़िलो करबला खां निकितो आहे, करबला खां काफ़िलो निकितो आहे। काफ़िलो हलंदे हलंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 19 मंज़िलूं दरमियान में थियूं आहिनि। हिकिड़ी न ॿ न 4 न 5 न 19 मंज़िलूं थियूं आहिनि। जन मां हिकिड़ी या ॿ तव्हांजे आॾो बयान थो कयां। हिकिड़ी मंज़िल आई आहे जंहिंजो नालो आहे मक़ामे हलफ़। छा नालो आहे? थोरो ॻाल्हाईंदा जो मक़ामे हलफ़। जॾहिं उहा मंज़िल आई आहे, उन मक़ामे हलफ़ ते हिकिड़ो ईसाई वॾो पादरी आहे, जंहिंखे पुट जो औलाद नाहे। उनखे न्याणी रब हिकिड़ी ॾिनी आहे, ज़ाल बि नाहे।
ॿियो को भाती घर जो नाहे, हिकिड़ो पीउ आहे, हिकिड़ी धीउ आहे, उनजी धीउ बि अखिर खाना पीना लाडली आहे, ईसाई राहिबा इंतहाई दौलतमंद आहे, मकाम हलब ते उनजो वॾो खजिन जो बाग आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असबे मामूल पीउ ऐं धीउ पंहिंजे बाग में वेठा आहिनि। अचानक धीउ थी चवे बाबा जी मुंहिंजी बचड़ी, बाबा अॼु मूंखे अजीब अजीब खुशबू अची रही आहे। छा थी रही आहे ओ मुंहिंजा दिल पर बाबा, अॼु मूंखे अजीब अजीब खुशबू अची रही आहे। छो त खुशबू त ॻाल्हि थोरी पोइते मोटाए हला, जॾहिं ज़ालिम बेअदब बेहया खोली इमाम आली मक़ाम जो सिर मुबारक जेॾी महिल पंहिंजे घर ॾे खणी वियो, ॻाल्हि सॼी नथो कयां, थोरी थो करणु चाहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहिरीं दीवार गिरास करे मुंहिंजा दोस्त तनूर जे अंदरि इमाम आली मक़ाम जो सिर मुबारक रखी करे ज़ाल खां डिॼे पियो। ज़ाल उनजी मोमिन हुई, आले रसूल सां प्यार करण वारी हुई। दरवाज़ो खड़काए जीअं जो ज़ाल दर खोलियो, ही अंदर आयो निहारे चई तुंहिंजे जिस्म खे ही खून लॻो पियो आहे, चई बाग़नि जो खून। निहारे चई ज़ालिमन बाग़नि जे खून में धप हूंदी आहे, हिन खून मां त मुश्क ऐं कस्तूरीअ जी खुशबू अची रही आहे। ज़ाल खे तो चवे तुझे वहम ऐं गुमान थी वहम न है, मूं बि ज़िंदगी गुज़ारी आहे, इंसान जे खून मां धप ईंदी आहे। हे इंसानी सूरत ज़रूर आहिनि मगर जल जो ही खून ही आम न ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जा के प्यारा वधी हला मक़ामे हलब ते उन खोली उनजे ज़ाल खे नथो खोलिया। इहो तव्हांजो उलमा खां ॿुधल किस्सो हूंदो। जॾहिं मक़ामे हलब ते नियाणी ख़ुशि थी करे चवे थी बाबा अॼु मूंखे अजीब अजीब खुशबू अची रही आहे। इहो थो चवे बचड़ी मुमकिन आहे साम्हूं हलब जो शहर आहे, उते का अहिड़ी शइ पकी हुजे जंहिंजी खुशबू अची रही आहे। तूं हिते बाग में वेहो, मां वञी न हलब जे शहर मां ॾिसां थो जेका बि शइ नहीं पकी आहे जंहिंजी खुशबू आहे मां वठी थो अचां। नियाणी चवे थी बाबा मां ना पीन मां बाग जी रखवाली कीअं कयां। थी थो चवे बचड़ी खजर जो बाग आहे, कुशादो बाग आहे, इन बाग में हलंदी बि रहिजा। अल अमीन वल हफीज़ इहा ॿोली बि ॿोलींदी रहिजा। जेको चोर ईंदो उनखे कहिड़ी ख़बर त तूं ना पीना, तुंहिंजा आवाज़ ॿुधी करे चोर खे पक थींदी त मालिक जागन था मोटी वेंदा। हाज़ुर मुंहिंजा बाबा नियाणी बाग जे अंदर घुमी रही आहे। अको हलब जे शहर मां कुझु वठण जे लाइ वियो आहे। अल्लाह जे कुदरत जो अजीब निज़ाम आहे। होॾा मुंहिंजे इमाम आली मक़ाम जो काफ़िलो बि बाग तमामु तवील आहे। कंहिं त बाग जे कुंड जे अंदर यज़ीदी ज़ालिमन खे जॾहिं भुख तपायो आहे, तमामु अहल बैत जा सिर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जे आशिकनि जा सिर ज़मीन ते बाग जे कुंड में रखी करे इमाम आली मक़ाम जो नेज़े मुबारक ते सिर मथे आहे। उहो खजीअ जे तुड़ सां टेक ॾे हलब जे शहर ॾे था वञनि, कुझु खाइण पीअण लाइ था वञनि। उहा नियाणी बाग में ऐलान कंदी थी वञे, हू ओॾो थी वञे जॾहिं खुशबू अची रही आहे, अखियुनि खां न बीना। अचानक कन ते आवाज़ पियो महसूस थियो त कुझु आवाज़ आहे। जॾहिं गहराईअ सां कन ॾे त आवाज़ पियो अचे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम। उन नाबीना न्याणीअ जे कननि ते आवाज़ आयो,
दिल में ख्याल कई अरबी जुबान वारा होया, दिल में ख्याल कई अजीब चोरा ओदा अल्लाह जो कुरान पढ़ी रहो, अल्लाह जे आखिरी नबी जो इस्म वठी रहो, ओदा असा जे पाक दी चोरी करे रहो। उन आवाज जे जोर से उहा न्याणी वधण शुरू थी करे, वधी करे आवाज नहीं थी करे चले, ओ चोर अजीब तू चोरा, हिकड़े पासे रब जो कुरान तो पढ़ी, हिकड़े पासे असा जे पाक दी चोरी तो करी। इन ये चई बस कयो, उदा सिरे हुसैन मां आवाज आयो, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। पंहिंजे पाक अल्लाह जे कलाम जे ज़ुबान सां उन नाबीन खे मैसेज ॾेई रहिया, असां चोर न आहियूं, असां त उहे पाक आहियूं जिन जे घर में पलीतीअ जो तसव्वुर बि ख़ुदा ख़त्म करे छॾियो। अहिड़ा त पाक आहियूं जो जंहिंसां असां लऊं लाईंदा आहियूं उनखे बि पाक बनाए छॾींदा आहियूं। न्याणीअ जे कननि ते आवाज़ पियो, जुस्तजू वधी, खुशबू वधंदी थी अचे। न्याणी नाबी न हुअण जे बावजूद आवाज़ जे क़रीब थींदी थी वञे। जेॾी महिल महसूस कये त मां आवाज़ जे बिल्कुलु क़रीब आहियां, हथड़ा हीअं कये, उहो नेज़े में जेका हेठों काठी लॻल हुई, जॾहिं उन काठीअ ते उन न्याणीअ जो हथ लॻो, दाह करे चए, ओ मुंहिंजा बेनियाज़ मौला, ओ मुझा सुना करीम रब, ओ मुझा बेनियाज़ रब, हिन काठीअ में कहिड़ो तुंहिंजो राज़ रखला, जंहिंमां हेॾो सुहिणो क़ुरान जो आवाज़ अची रहियो। ओ मुझा मौला, ओ मुझा मौला, अॼु जे कॾहिं मूंखे अखड़ियूं हुजनि हा त इन काठीअ जो दीदार कयां हा जेका तुंहिंजे सुहिणे नबीअ जो क़ुरान पढ़ी रही आहे। ओॾा न्याणी नाबीन न्याणी दुआ घुरी रही आहे, ओॾा सिरे हुसैन मां आवाज़ ईंदो आहे, पंहिंजा हथड़ा त मथे कर, हथड़ा त मथे कर, हिन इरफा रसक, हिन सिर मुबारक खे त मथे कर। न्याणीअ जो हथड़ा मथे कया, ताज़े खून जो हिकिड़ो कतरो जॾहिं उन न्याणीअ जे हथड़े ते पियो, मां यकदमि खणी हीअं जो कये, जीअं जो अखि खे लॻंदो वियो अखि चोलीअ जो चंद्र थी वियो, जीअं जो अखि में नूर मिलियो, जेका अमर जे पेका नाबीन निकल हुई, जीअं जो नूर मिलियो, हीअं जो निहारे त चोलीअ जे चंद्र खां वधीक दिलि पर क़ुरान पढ़ी रहियो। दाह करे चए, ओ मुंहिंजा सुहिणा महबूबा, हिकिड़ी ॾिनी ठही थी पिने, हथड़ा तुंहिंजो मथे कये, खून मुबारक जो ॿियो कतरो हथ में खणी करे अख ते जो लॻाए, जॾहिं ॿी अखि मिली यकदमि सिर मुबारक खे खणी सीने सां लाहींदी आहे। हाणे सीने सां लाए चुमंदी हलफ ते टोड़े थी, ओ मुंहिंजा बाबा, न्याणी दाहूं कंदी थी वञे। ओॾां जो अबे कुझु सामान वठी हलफ जे शहर मां निकितो, ॾिठई त मुंहिंजी नाबीन न्याणी दाहूं कंदी थी अचे, सामान खे उछलाए, ओ जी अकेलड़ी न्याणी, ओ मुंहिंजी लाडली न्याणी, जोड़ ते न अच तूं नाबीन है, मुतरी कमी तोखे सस लॻे, हथ में छा खयो अथई? न्याणी दाह करे चवे थी, बाबा हाणे मूंखे नाबीन न चयो, हाणे त मूंखे हिन जवान जे सदके उहो नूर मिलियो आहे जो तूं त फर्श ते ॾिसी रहियो आहे, मां अर्श जा मलाइक बि ॾिसी रही आहियां। अहिड़ी ज़िंदगी अल्लाह जे रज़ा वारनि जवाननि खे मिली आहे जो जितां वेंदा था वञनि उतां बि दुनिया खे बरकतूं वधींदा था वञनि।
मुझा दोस्त अजीज काल तमाम लंबिया मुख्तसर कया रात गुजरी वैया घणी अबे ऐं उन न्याणी इमाम अली मकाम जे सिर मुबारक के चिमियूं ॾियण शुरू कयो सीने सां साधण शुरू कयो ओ पलीत मोटा पंहिंजो मक़सद पूरो करे मुझा दोस्त उन्हनि खे चयो हिकिड़ी रात असांखे सिर जो ॻाल्हि खुटाया मुकाईंदे मुकाईंदे उन्हनि पैसनि में जेतिरे में तय कयो उन्हनि सॼी राति वेही करे इमाम अली मकाम जे सिर मुबारक में चुमियूं कंहिंजो नसीब किथे पियो खुले इहो कंहिंजी कुदरत आहे चओ मुंहिंजे ख़ुदा जी कुदरत आहे मुस्लमान गौर कर मुंहिंजो अल्लाह जॾहिं ॾींदो आहे त बाने खे ख़बर ई कान हूंदी आहे जी जल अमर जे पेट जा वल नाबीन उनखे मुंहिंजे दिल पर हुसैन जे पाक खून जे सदके में नूर मिलणो आहे उनखे त ख़बर नाबीन खे नाहे मगर मुंहिंजे रब खां काई बुझाई कान्हे का त पोइ तूं बि यकीन ॼाण त ही अॼु फ़कीर ख़ैर ममद जो प्रोग्राम तोखे असांखे ख़बर नाहे मगर ईमान आहे त कंहिंजे बख़्शिश जो ज़रियो ज़रूर बनियो सॼी राति सिरे हुसैन खे सीने सां लाइ चिमियूं ॾेई करे सुबुह ते चवंदा आहिनि न काफ़िले जो अमीर केरु आहे जॾहिं काफ़िले जे अमीर ते जो नज़र पई त हथनि में हथ कड़ियूं पेरनि में डंडा बेड़ियूं हथनि में हथ कड़ियूं पेरनि में डंडा बेड़ियूं काफ़िले जो अमीर आहे हीअ जो निहारीन त ईअं जेकड़ो बबर शेर वांगुरु हिकिड़ो मुंहं में रौनक ऐं चमक हूंदी आहे ईअं रोब ऐं ताब सां मुंहिंजो सुहिणो इमाम ज़ैनुल आबिदीन निहारी रहियो आहे हे माउ ऐं धीउ ऐं पीउ ॿई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिरे हुसैन मुबारक मां जेको खून लॻल आहे उहे हथड़ा पंहिंजे मुंहं खे हणंदा था अचनि यज़ीदन खे त हुननि अशरफ ॾिनो सभु कुझु ॾिनो मुंहिंजे दिल पर इमाम ज़ैनुल आबिदीन जे कदमनि में किरी चवनि था सुहिणा हिन खां पोइ कहिड़ो मौक़ो मिलंदो अॼु कलमो पढ़ा त न महबूब जा उम्मती थियूं सुभाणे जी पार मुस्लमान कंहिंजो हथ नाहे मालिकनि जी मर्ज़ी आहे जेके घुरनि करबला जे मैदान में न घुरियो अंधनि ॾिठो को बि ख़ुदा अखियूं खसे वरितियूं ऐं जन खे वंड मिली रहियो आहे त नाबीननि खे नूर मिलंदो थो अॻियां मक़ाम हर्रान आयो हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे वठां मक़ाम हलब जे अॻियां मक़ाम हर्रान आयो आहे जॾहिं मक़ाम हर्रान ते अञा काफ़िलो कोन पहुतो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उते बि हिकु औरत यहूदियाणी आहे तमामु किस्सा त ॿुध जन खे रस्ते में कुर्ब थो मिले मुस्लमाननि जा अलॻि किस्सा आहिनि लेकिन तारीख़ नान मुस्लमान खे अॻिते आंदो आहे त दुनिया खे ख़बर पवे अहल बैत जे आशिक़नि खे ख़बर पवे त आले रसूल जी उहा बेड़ी आहे जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो मुझे मां मुस्तफ़ा ऐलान तो कयां मुझे बचड़न जी उहा बेड़ी आहे जंहिंजो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ वारो आहे जेको चढ़ंदो उहो बचंदो जेको भॼंदो उहो ग़रक़ थींदो तवील वञण जे बजाय मां थोरो अॻिते हलां इमाम ज़ैनुल आबिदीन जे सरबराही में काफ़िलो हली रहियो आहे अॻियां हिकिड़ी यहूदियाणी औरत आहे बचड़े खे अचानक राति जी ॾाढी तकलीफ़ थी आहे बचड़े जी तकलीफ़ लहण जो नालो न थी वठे जवान न्याणी पंहिंजे बचे वटि बीहारे चवे थी बचड़ी बीह इहो रस्तो आहे इन रस्ते सां काफ़िला ईंदा वेंदा आहिनि अॼु मां सवेल वञी बीहां थी मन को काफ़िलो अचे मन काफ़िले में को हकीम हुजे मन को दवा वारो हुजे मन को नेक दुआ वारो हुजे मन का दवा मिले या दुआ मिले मुझे बचड़े जी जिंदगी बची पवे भेड़ पंहिंजे भाउ जे मथां वेठी आहे मां वञी रस्तो रोकियो आहे कुझु घड़ियूं गुज़रियूं ॾिसे त नूर सां भरपूर काफ़िलो अची रहियो आहे काफ़िलो त उठनि जे उघाड़ में पुठनि ते सवार मगर उन काफ़िले जो कनेक्शन अर्श मुअल्ला सां गढियो पियो आहे
नूर जी बरसात बरसी रही है गाल के सोढ़ो करे हला ओ मुझा मुसलमान भा जीअं जो काफ़िलो पहुतो अॻियां खोली हुयो इब्ने ज़ियाद वग़ैरह वग़ैरह बदमाश उन्हनि खां पुछूं त ही कंहिंजो काफ़िलो आहे चयूं बाग़नि जो काफ़िलो आहे उहा कुराड़ी निहारे चवे थी त बाग़ी ऐं वरी नूर जी बरसात ईअं थी नथो सघे भला जब के तव्हां बाग़ी था चओ इन्हनि जो अॻुवाण केरु इमाम ज़ैन आबिदीन ने आंगुर खयो चई त मूंखे कुझु घड़ियूं इहो जवान खपे हुननि चयो असांखे कहिड़ी शुअरटी आहे त तो थे रहे हुन चयो हेतिरा पैसा वठो इन जवान खे इजाज़त ॾियो चई वञी पुछी आहे इमाम सोने जे भर में भी थी चवे त बचड़ो मुंहिंजो ॾाढो बीमार आहे बचण जो आसरो कोन्हे नौजवान दिल मुंहिंजी मञे थी तुंहिंजे जिस्म जो कनेक्शन अर्श सां मिलियो पियो आहे जेकॾहिं हली ॿ पेर मुंहिंजे बचड़े जे मथां हथड़ा खणी दुआ घुरंदे मुंहिंजी दिल थी चवे मुंहिंजो बचड़ो चङो भलो थी इमाम हुसैन आबिदीन सखीअ जो बचड़ो सखीअ जो बचड़ो सखिया उन कुराड़ीअ जी ॻाल्हि क़बूल कनि था बेड़ी पेरनि में नंढा बेड़ीअ हथनि में ज़ंजीरूं आस्ते आस्ते जॾहिं निकिरनि पाण अञा उन घर वटि कोन पहुता न्याणी दाहूं कंदी दौड़ंदी आई अम्मा कंहिंखे वठियो थी अची बच्चा हिकु हकीम खे वठियो थी अचां अम्मा हाणे हकीम खे मोटा पोइ ज़रूरत कान्हे अदा वियो अम्मा अदा के प्यारो थी वियो आहे एॾी देर कई थई उहा कुराड़ी रोई चवे थी बच्चा तोखे इजाज़त आहे मुंहिंजो बचड़ो रब खे प्यारो थी वियो इमाम ज़ैन आबिदीन निहारे फरमायो ओ कुराड़ी असां जाॾे बीठा आहियूं उनखे कॾहिं बि ना मुराद मुंहिंजो रब कोन कंदो आहे तुंहिंजो बचड़ो वियो आहे अञा वक़्तु कोन वियो आहे हल त सही जॾहिं इमाम ज़ैन आबिदीन ईअं फरमायो कुराड़ी निहारे चवे थी बचड़ा मूंखे एतिरो त ॿुधा तुंहिंजो कहिड़े ख़ानदान सां तालुक आहे इमाम ज़ैन आबिदीन फरमायो मां हुसैन जो बचड़ो आहे उन हुसैन जो जंहिंजो बाबो अली आहे उन हुसैन जो जंहिंजो नालो इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह यहो उजड़ी औरत खुश थी करे चयो ओ सुहिणा तो मुंहिंजा चारई हथ कीअं में मुंहिंजे इमामुल अंबिया खे मुंहिंजा दोस्त टे कॾहिं जल्द आणण जी कोशिश कंदी आहे इमामुल अंबिया जे सोणे शहज़ादे इमाम ज़ैन आबिदीन फरमायो कुराड़ी परे थी कपड़ो मथे खणी पाण फरमायो बच्चा देर छो थो करी उथी छो नथो एतिरी चवण जी देर हुई वो नौजवान उथी वेठो मुंहिंजा दोस्त सॼे पाड़े जा माण्हू गॾु थी विया इमाम ज़ैन आबिदीन दिल भर जे कदमनि में किरी सभिनी कलमो पढ़ी मुस्लमान थी विया मुझे महबूब जे बचड़ जो काफ़िलो आहे जो जिथा हलंदो थो वञे उतां फैज़ वंडींदो थो वञे महबूब मुस्तफ़ा जे इश्क जूं लोलियूं ज़िक्र जूं लोलियूं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रहमतन लिल आलमीन वारियूं जेके रहमत जूं लोलियूं आहिनि मुंहिंजे महबूब जा बचड़ा वंडींदा था वञनि लेकिन मुंहिंजा दोस्त घर त खोड़ हुया माण्हू त खोड़ हुया पर जन खे मुंहिंजे ख़ुदा घुरियो कंहिं न कंहिं बहाने सां उन्हनि खे वढड़ो मिली वियो त मुस्लमान अॼु बि तूं यकीन पंहिंजे सम्झी करे दिलि में इहो पको ख़्यालु कर त अॼु बि हीअ जेका महफ़िल मुनाक़िद थी आहे हिन महफ़िल जो बि यकीन कोन को राज़ आहे जंहिंमें हिकिड़ो राज़ इहो बि आहे त मुंहिंजो रब राज़ी थियो आहे तॾहिं तोखे हीअ ज़िक्र जी रब महफ़िल नसीब फ़क़ति तूं पंहिंजे दिल जो ख्याल करे अॼु इमामनि जो ज़िक्र ॿुधई मदीने वारे साईं जो ज़िक्र ॿुधई ख़ुदा जो कसम खणी थो चवां मुस्लमान मौक़ो मिलियो अथई अल्लाह जे रहमत खे जोश आहे मदीने जे मीर फरमायो जॾहिं तुंहिंजे अखियुनि में लुड़क लड़ी अचनि पक
पक समझ तो रब जी रहमत तोड़े मुतवज्जे थिया जेको घुरणो थई सो घुरी वठ पर जे अखियुनि में लुड़क न लड़िया हन पर तुंहिंजे दिल में हिकिड़ो सुकून तारी थी वियो आहे मुंहिंजे करीम आका समझ फरमायो पक समझ त मुंहिंजे रब जे रहमत जो तोड़े तवज्जो थियो आहे जेको घुरणो थई सो घुरी वठ हाणे जेको घुरणो थई सो घुरी वठ आशिकनि दुआ कही रसी आहे आशिक फरमाइनि था जॾहिं न अल्लाह जे दरबार में हथड़ा खणी दुआ घुरी त दुआ घुरो मुंहिंजा मौला अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा या अल्लाह पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा या अल्लाह अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा टे दफ़ा ईअं चओ त बानो हिकिड़ो दफ़ो सॾु कंदो आहे मुंहिंजो रब 10 दफ़ा उनखे जी चवंदो मानो हिकिड़ो क़दम वधंदो आहे मुंहिंजे अल्लाह जी रहमत 10 क़दम वधी हुनजो इस्तक़बाल कंदी आहे तो जॾहिं 3 दफ़ा चयो ओ मुंहिंजा करीम रब अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा मुंहिंजे रब तोखे चयो जी चवई मुंहिंजा बाना घुर त सही चौथे दफ़े सां घुर ओ मुंहिंजा मौला अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा मूंखे मदीने वारे मीर जे प्यार ऐं मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा वॾी दुआ थी आहे छो त जंहिंजे अंदर में न मदीने वारे मीर जे मोहब्बत जो ज़रड़ो बि अल्लाह जे ज़ात मुंतकिल करे छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो ख़ुदि त ख़ुशि नसीब आहे पर उहो जिते निगाह करे उहो बि ख़ुशि नसीब आहे ऐं जंहिंखे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो मिलंदो आहे उनजो मक़ाम इहो हूंदो आहे जो उनजे नाले सां माण्हुनि खे फैज़ मिलंदो आहे नाले सां फैज़ मिलंदो आहे 900 साल गुज़री चुका दुनिया जे तख़्ते ते दुनिया जे ज़िंदगी अब्दुल कादिर जीलानी सोने 91 साल गुज़ारे 900 साल गुज़री विया अॼु बि अब्दुल कादिर जीलानी घोट जो नालो दिलनि जी धड़कन बणिजी वियो आहे उनजे नाले जे विर्द करण वारनि खे मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे रहमत सां अॾे रहियो आहे सबबु कहिड़ो आहे मुंहिंजो ख़ुदा काइनात खे ॿुधाए थो जेको मुंहिंजो थी वेंदो आहे मां सभु कुझु उनखे ॾेई छॾींदो त मुसलमान मोटी हिन सॼे प्रोग्राम जे मक़सद ते अचूं त हिन सॼे प्रोग्राम जो मक़सद कहिड़ो आहे अल्लाह जी रज़ा कंहिंजी रज़ा खपे ॻाल्हि कंहिंजी रज़ा खपे अल्लाह जी रज़ा किथे मिलंदी आहे चो दरे मुस्तफ़ा अल्लाह खे राज़ी करणो आहे त ताजदार मदीना खे राज़ी करणो आहे ऐं जे ताजदार मदीना खे राज़ी करणो आहे त मुंहिंजे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां प्यार करणो आहे हुज़ूर सां प्यार जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निशानी कहिड़ी आहे जंहिंसां न प्यार कबो आहे उनजे हिकु हिकु हुकुम ते जीव चइबो आहे या कोन चइबो आहे ईमानदारी सां ॿुधायो जंहिंसां न प्यार हूंदो आहे उनजी हर ॻाल्हि दिलि जो करार थींदी आहे उनजे हिकु हिकु हुकुम ते लबैक चइबो आहे ओ मुस्लमान जेकर वाकई मुंहिंजे आका सां प्यार थो करे पोइ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा त यतीमनि जा यार हुया तूं बि यतीमनि जो यार थी न जवाब ॾे मदीने जा साईं यतीमनि जा रुॻी यार न हुया पर मदीने जे मीर मस्जिद नबवी में वेही करे मस्जिद नबवी जे मिंबर ते वेही करे पंहिंजो आंगुरियूं हीअं मथे करे हवा में हिलाए करे पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो ओ मुस्तफ़ा जा ग़ुलामो जी मुंहिंजा आका जेको बि तव्हां मां कंहिं यतीम सां प्यार कंदो उनजे ज़िंदगीअ खे संवारण में पंहिंजो किरदार अदा कंदो उनजे मथे ते शफ़क़त जो हथ रखंदो जंहिंजो दुनिया में कोई न आहे जेको उनजो सहारो बणिबो मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां दुनिया में यतीम खे सहारो ॾियण वारो क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जीअं मां हिकु आंगुरियूं पाण में गॾु हलाए रहियो आहियां मुझे महबूब जो ग़ुलाम है त अज दिल में पक्को वायदो कर त यतीमन सां प्यार करणो आहे गला गला छा करणो आहे
चो छा करणो आहे यतीमन सां प्यार करणो आहे अच मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बे नंबर मुंहिंजे मुस्तफ़ा जी सरापा ज़िंदगी मौजूदो आहे लेकिन मुंहिंजा दोस्त हिन महफ़िल जे मक़सद जूं कुझु ॻाल्हियूं कयां मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे घरड़े खां निकिरंदा हुया काॾे वञण जे लाइ आख़िर में हसनैन करीमैन जे अमड़ जे हिन चेहरे मुबारक ते बोसो ॾींदा हुया मोकिलाए वेंदा हुया जॾहिं वापसि ईंदा हुया पहिरीं हसनैन करीमैन जे अमड़ खे हिन पेशानीअ ते बोसो ॾेई बैद में पंहिंजे हवेलीअ ते ईंदा हुया मुंहिंजे मदीने जे मीर जो मामूल रहियो हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा मदीने जा साईं आया जीअं अम्मा बतूल साईं दे गौर कर मुस्लमान पंहिंजे आका दे गौर कर जीअं अम्मा बतूल साईं ते मुंहिंजे आका जी नज़र पए अम्मा बतूल साईं खे उन वक़्तु सन्हिड़ो सोन जो धागड़ो गले में पियो हो सन्हिड़ो सोन जो धागड़ो जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जी नज़र पई उहा प्यार वारी चेहरे जी तबियत तब्दील थी वई मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखियुनि में लुड़क लड़ी आया पंहिंजे बचड़ीअ खे चेहरे ते चुमी ॾियण जे बजाय मुंहिंजो मुस्तफ़ा करीम पंहिंजा लुड़क उघी करे मस्जिद नबवी ॾे हलिया विया हाणे अंदाज़ो लगा उन बचड़ीअ जो उन महल हाल छा हूंदो जेका रोज़ वारे पोसे खां महरूम थी आहे हसनैन करीमैन जी अम्मा वेही रही मुसल्लो विचा ज़ारो कतार रोण लगी ओ मुंहिंजा मौला अॼु कहिड़ी मूंखां ग़लती थी आहे मुंहिंजो दिल पर बाबा इमामुल अंबिया जो मूंखां नाराज़ आहे इन रोण जे हालत में हसनैन करीमैन जो बाबो अलील मुर्तदा शहर ख़ुदा से खणी जो ॾिसे त मुसल्ले ते हसनैन करीमैन जी अम्मा वेठी आहे लेकिन अखियुनि मां इहे नीर पिया वहनि जीअं निसारा मींहं जा वसंदा आहिनि निहारे चवे तो ओ मुंहिंजे महबूब जी नागनी अॼु राज कहिड़ो आहे अम्मा फातिमा ज़हरा पंहिंजा लुड़क पूछी दे चवे थी ओ मुंहिंजा घोट अली मूंखे काई ख़बर नाहे अॼु मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे जो इमामुल अंबिया अॼु पंहिंजो चेहरो मुबारक मटे वियो आहे सुहिणो अली तकिड़ो ईंदो आहे मस्जिद नबवी में अचे ॾिसे त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम बि रोई रहियो आहे ओॾे हसनैन करीमैन जी अमड़ रोई रही आहे हेॾे इमामुल अंबिया जे अखियुनि मां लुड़क लड़ी रहिया आहिनि शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु करमुल्लाह वजहुल करीम कदमनि में किरी चवे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज कहिड़ो आहे होॾे हसनैन करीमैन जी अमड़ी ज़ारो कतार पई रोए हेॾे हसनैन करीमैन जो नानो रोई रहियो आहे ओ मुंहिंजा महबूब राज कहिड़ो आहे ताजदारे मदीना फरमायो गौर कजा ओ ॻोठ गोलो ॾाहिरीअ में रहण वारा ताजदारे मदीना फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका अॼु मां पंहिंजे फातिमा जे गले में सोन जो धागो ॾिठो आहे हा मुंहिंजा आका इहो मूंखे तोहफ़ो मिलियो हो मां तोहफ़ो करे हसनैन करीमैन जे अमड़ खे ॾिनो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका मां मुस्तफ़ा खे ॾाढो दुख थियो आहे बग़ैर देर जे मुंहिंजे बचड़ीअ खे फरमाए चयो गले मां इहो सोन जो धागड़ो बि कढी छॾे सुहिणे अलीअ ज़िद न कयो हा मुंहिंजा आका मुंहिंजे महबूब जे बचड़ीअ ते ख़बर कोन्हे पाण यकदमि उहो गले मां धागड़ो सोन जो कढी करे छॾियो मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंगण ते आई मुंहिंजे करीम आका गिराटी पाए रोई बि रहियो पेशानीअ ते चुमी बि रहियो आहे ओ मुंहिंजी बचड़ी जी मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजी बचड़ी मां मुस्तफ़ा खे उम्मत जे उन ग़रीब न्याणी सां प्यार आहे जेकॾहिं मुंहिंजे उम्मत जी का ग़रीब न्याणी ज़िंदगीअ में सोनो हार पाए न सघी ऐं मां मुस्तफ़ा जी न्याणी पाए मां मुस्तफ़ा खां बर्दाश्त कोन थींदो मां नथो चाहियां
पहुंचा त मुंहिंजी न्याणी का बि अहिड़ी शइ पाए जेका मां मुस्तफा जे उम्मत जे ग़रीब खां ग़रीब कंहिंजे न्याणीअ वटि न हुजे। मां चाहियां थो दुनिया खे ख़बर पवे त मां मुस्तफा पंहिंजे उम्मत जे ग़रीबनि सां एतिरो प्यार थो कयां जीअं पंहिंजे बचड़ीअ सां प्यार थो कयां। मुझो महबूब तो गरीबन जे न्याणियुनि सां एतिरो प्यार थो करे। पोइ जे तूं मुंहिंजे मुस्तफा सां प्यार थो करी त पोइ गरीबन जे न्याणियुनि सां तूं बि प्यार कर न। कंहिं गरीब जी न्याणी वेठी आहे शादीअ जे इंतज़ार में, ताज कोन्हे को, तुंहिंजा लखे रुपया बैंक बैलेंस पियो आहे, तोखे ख़ुदा अमीर कयो आहे त पोइ मुंहिंजे मुस्तफा करीम जो उम्मती ऐं आशिक़ आहीं त मुंहिंजे मुस्तफा करीम जे सुन्नत खे अदा करे उन ग़रीब जी मदद कर, पंहिंजे न्याणीअ खे ॾाजो ॾेई परणाए त तुंहिंजा ॿई जहान पहुचारा थिया। मुस्लमान दुनिया जे ज़िंदगी जो हिकिड़ो ई मक़सदु आहे, उहो कहिड़ो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफा जे शरीयत सां प्यार कर। ऐं उहा शरीयत कहिड़ी आहे? अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर। ॿियनि जे ॾुखनि खे पंहिंजा ॾुख सम्झो, ॿियनि जे तकलीफ़ुनि खे पंहिंजा तकलीफ़ सम्झो। छा मुंहिंजे करीम आका कोन फरमायो आहे त जेको पाण खाओ उहो ग़ुलामनि खे खारायो? जवाबु ॾियो। छा मुंहिंजे आका करीम कोन फरमायो आहे त अल कासिद हबीबुल्लाह, कोढ़े करण वारो अल्लाह जो दोस्त आहे, अल्लाह जो वली आहे। तूं कोढ़े करण वारे ते केतिरी नाजाइज़ी कंदो है। मुस्लमान को मज़दूर तोट मज़दूरी कंदो आहे। यादि रख, हे इश्क़ ऐं मोहब्बत जूं ॻाल्हियूं अथई, हे तोखे मिंटनि में परवाज़ करे रब जे दरबार में पहुचाइण वारियूं ॻाल्हियूं अथई। यादि रखी छॾ, जॾहिं को तो वटि मज़दूर मज़दूरी थो करे, जेकॾहिं थकिजी पवे साहु पटे उनखे दड़को न ॾे, उन ते अखि हेॾी न करे आ कम चोर हाणे वेठो आहे ईअं न चओ, बल्कि उन अधु कलाकु वेहणो ख़ुशी सम्झी आहे, उनखे चओ अधु कलाकु ॿियो बि वेही आराम कर। ख़ुदि सोच, अगरि तूं इन जॻह ते हुजी त तुंहिंजो हाल छा हूंदो। ऐं उन मज़दूर खे अगरि रुपयो मज़दूरी थो घुरे, ख़ुदा ॾिनो अथई त 1.5 रुपयो ॾेई छॾ। असांजो छा हाल आहे? मज़दूर चवंदो 400, हल भेण 400 रुपया मज़दूरी न बाबा, जेको 350 चवंदो उनखे मज़दूरी ॾींदुसि। ओ मुस्लमान, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। मज़दूरनि जे मज़दूरीअ खे खा न, मिस्कीननि जे उन महिनत खे खा न, बल्कि उन्हनि खे 400 घुरनि था, तूं 450 करे ॾे इन नियत सां त इहो मज़दूर सुभाणे महिनत करे, इन जी दिलि चवे त महिनत कयां, छो त ख़ुदा जो महबूब बणिजी पवंदो। मदीने जे साईं फरमायो, महिनत करण वारो अल्लाह जो दोस्त। दीन खोलो आहे मुस्लमान, दीन रुगी फिक्र जो नालो नाहे, दीन रुगी मुंहिंजा दोस्त हिक जे मथां गंद कीचड़ो छॾाइण जो नालो नाहे। दीन इस्लामियत इंसानियत जो नालो आहे। दीन इंसानियत सेखारे थो। इंसान पहिरीं बि हुया, लेकिन इंसानियत कोन हुई। इंसान में इंसानियत तॾहिं आई जॾहिं मदीने जे ताजदार पेरड़ो पातो आहे, जॾहिं दुनिया खे अल्लाह रंग लातो आहे, दुनिया खे ख़बर पई मदीने जो साईं अचे वियो आहे, यतीमन जो यार अचे वियो आहे, ग़रीबन जो गमखार अचे वियो आहे, मदीने जो ताजदार अचे वियो आहे। ओ मुस्लमान, अॼु तूं बि मुंहिंजे मुस्तफा जे सुन्नत खे ज़िंदा करे अल्लाह जे मखलूक जी ईअं दिलि खोले ख़िदमत कर। ख़ुदा जो कसम, तुंहिंजे बैलेंस में कमी कान थींदी, कान थींदी, कान थींदी। बस रुगी तूं पंहिंजो ईमान मज़बूत कर, अल्लाह जे मखलूक जी ख़िदमत कर, यतीमन मिस्कीनन बेवाहन जी ख़िदमत कर। इस त मुंहिंजो अल्लाह तोखे कीअं थो वधाए। अल्लाह ताला मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। क़ुरान करीम जी आयत पढ़ियमि, उहो तर्जुमो अॻ में रहिजी वियो, उहो मौज़ू रहिजी वियो, ज़िंदगी रही त वरी कंदासीं। अल्लाह फरमायो, व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मरदातिल्लाह। मुंहिंजे रब फरमायो, माण्हुनि में के अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके अल्लाह जे रज़ा जे लाइ जान जे एवज़ जान ॾींदा आहिनि। अल्लाह जे रज़ा जे लाइ जान जे एवज़ जान ॾींदा आहिनि। अहिड़ा बि दुनिया ते माण्हू आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन आयत करीमा जो सिधो सो इशारो अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे तरफ़ आहे। उहा राति जेका हिजरत वारी राति आहे, जॾहिं 40 माण्हू सभु कुझु खयो बीठा आहिनि, इन बिस्तरे ते जेको सुतल आहे उनखे मारण जे लाइ तयार आहिनि। मदीने जे साईं फरमायो, अदा अली जी मुंहिंजा आका
ये गुलन जी सेज न कडर जी सेजा दुश्मन ॾिसी पियो महबूब ॾिसां पियो सुम्हंदे कि मुंहिंजा महबूब इन लाइ त सॼी ज़िंदगी दुआऊं घुरियूं हम त मुंहिंजा मौला उहा घड़ी कॾहिं ईंदी जो अली पंहिंजे महबूब जे एवज़ जान कुर्बान कंदो मौला इन जे लाइ त दुआऊं महबूब सोना घुरियम वरी जॾहिं शेरे ख़ुदा खां पुछियो वियो दे ख़बर दिलबर अली उहा राति तुंहिंजी कीअं गुज़री जे अलीअ खां छा पुछो त उहा राति कीअं गुज़री अलीअ जी सुकून जी राति जीअं उहा गुज़री ज़िंदगी में ॿी राति आई कान्हे का कीअं गुज़री जे एतिरी निंड करे सुकून कयमि कॾहिं अली राति जो ईअं निंड कान कए हिकु हिकु पल में मौत खे यादि करे ख़ुदा जे ख़ौफ़ में गुज़ारींदो हुयुसि लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जॾहिं फरमायो अदा अली हे अमानतूं वठि सुबुह जो मके वारनि खे ॾेई पोइ मदीने अचिजां अॼु अलीअ खे पक थी वई त इज़राइल में हिमत ई कान्हे का मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान कोन पए कोन अली अॼु सुकून सां सुम्ही निंड कर सुभाणे अमानत ॾे मदीने वञा पोइ जेको हूंदो थींदो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा मोहब्बत आहे इहो इश्क आहे त अल्लाह ताला जी ज़ात व बरकात तव्हां असांखे आले रसूल जी मोहब्बत अता फरमाए असहाबे रसूल जो अदब मुंहिंजो रब करीम तव्हां असांखे नसीब फरमाए छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो आले रसूल छाखे चइबो आहे असहाबे रसूल छाखे चइबो आहे एतिरो वक़्तु घणो कोन्हे जो हींअर मां तफ़सील में वञा पर हिकिड़ी शइ ज़रूरु ॿुधायां थो असहाबे रसूल उनखे चइबो आहे जेके मुंहिंजे मुस्तफ़ा सां शाना बशाना लड़ंदा आहिनि जबल जंगे उहद हुजे या जंगे बदर हुजे जंगे ख़ैबर हुजे या जंगे हुनैन हुजे हर जगह ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां शाना बशाना लड़ण वारा जानियूं कुर्बान करण वारा बचड़ा कुर्बान करण वारनि खे सहाबी चइबो आहे आले रसूल छाखे चइबो आहे जो जेके कुलड़नि ते चढ़ी करे सवारी कंदा आहिनि उन्हनि खे आले रसूल चइबो आहे जेके गॾु हलंदा आहिनि उन्हनि खे असहाबे रसूल चइबो आहे पर जेके कुलड़नि ते चढ़ी सवारी कंदा आहिनि उन्हनि खे आले रसूल चइबो आहे त आले रसूल सां प्यार कर असहाबे रसूल जी इज़त कर इंशाअल्लाह ताला तो वटि ॾुखियो ॾींहुं कॾहिं बि ख़ुदा कंदो कोन्हे पर यादि रख जेकॾहिं आले रसूल सां प्यार न कयई या असहाबे रसूल जी इज़त ऐं अदब न कयई त पोइ ख़ुदा ॾाढो बेनियाज़ थी उनखे कंहिंजी परवाह न थी मुस्लमान यादि रखे उनखे कंहिंजी परवाह न थी उहो सभिनी खां ॾाढो आहे उहो बेनियाज़ आहे पोइ उनजा फ़ैसिला कहिड़ा आहिनि असांखे ॿुधाइण जी का बि ज़रूरत कोन्हे का ख़ुदि सम्झी सघी थो त ख़ुदा केतिरो बेनियाज़ आहे उनखे कंहिंजी परवाह कान्हे का इन करे भाइपीअ वारो नफ़्स अथई दोस्तीअ वारो नफ़्स अथई त आले रसूल सां प्यार कर ऐं असहाबे रसूल जी इज़त कर छो त मदीने जे साईं ॻाल्हि मां वॾी ॻाल्हि वेंदी खुलंदी मदीने जे साईं सोणे अलीअ ने ॾिहारे फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका पाण फरमायो त तुंहिंजे बारे में मुंहिंजे उम्मत जो हाल ईअं थींदो जीअं ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत जो हाल थियो हो या रसूल अल्लाह उहो कीअं मुंहिंजे आका फरमायो जीअं न ईसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ा त मञी न ई कोन पिया ऐं हिकिड़ा वरी उहे हुया जेके उनखे अल्लाह जो पुटु करे पिया सॾीनि पर अदा अली कामयाब उहे थी विया जन सोणे ईसा खे अल्लाह जो पुटु बि न सम्झो ऐं न मञण वारनि में बि कोन हुया उहे कामयाब थिया जन ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो सचो नबी सम्झो मुंहिंजा सोणा अली अदा तुंहिंजे बारे में बि मुंहिंजे उम्मत जा टे गिरोह थींदा हिकिड़ो उहो गिरोह हूंदो जेके तुंहिंजे नाले ॿुधण सां तबियत में अचे चिचिड़ाटियूं पवंदियूं अचे बेचैनी पैदा थींदी मुंहिंजा अदा अली ॿियो उहो गिरोह हूंदो जेको तोखे मां अल्लाह जे ज़ात सां अलाए अहिड़नि लक़बनि सां सॾींदो जन जी शरीयत इजाज़त किथनि कान ॾींदी लेकिन हिकिड़ो गिरोह उहो बि हूंदो जेको ख़ैरुल उमूर औसतुहा जेको विच थरो हूंदो वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता मुंहिंजी उम्मत बि विच थरी आहे
भलाई भी विच थरीअ में आहे, जवानी भी विच थरी आहे, हर शइ जो विच भलो हूंदो आहे। महीने जी अॻी चंड जी लकीर हूंदी आहे, पछाड़ी ऊंदहि हूंदी आहे, पर जेको विच हूंदो आहे उहो चोॾींहं जो चंड हूंदो आहे। मुंहिंजा महबूब सुहिणा, मुंहिंजा महबूब सुहिणा, मुंहिंजे उम्मत मां ख़ैर ते उहे हूंदा जेके विच थरा हूंदा। तोखे अल्लाह जो पुट न छॾींदा, तोखे अल्लाह जो शेर छॾींदा, ऐं मां मुस्तफ़ा जो तोखे भाउ छॾींदा, तोखे मां मुस्तफ़ा सां उहा निस्बत छॾींदा जेका मां मुस्तफ़ा तोखे ॾेई रहियो आहियां, उहे ख़ैर ऐं बरकत ते हूंदा। त मुंहिंजा मुस्लमान भाउ शेर ख़ुदा जे बारे में बि मोहतात थी इश्क में दीवानो थी, अकुल जे बुनियाद ते मोहतात थी। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जे मथां रहम फरमाईंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण बि पंहिंजे अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण बि पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाईंदो। नंढड़े चिठड़ी लिखी आहे त मां मदीने अचां ॿुधायो, साईं सां तारुफ़ त कोन्हे पर साईं तव्हां ग़लती कयो, मूंखे किने खे वरी साईं सां गॾु विया ईअं न कयो साईं, मूंखे ख़बर मूंखे हा हाणे बग़ैर कंहिं ॿ मिंट ई सही, राति घणी गुज़री वई आहे। पहिरीं साईं जो पर साईं जी आख़िर में दुआ ख़ैर साईं जा कयो। नंढड़े पचड़ी लिखी आहे, मां मदीने अचां, मां मदीनो ॾिसां, या रसूल अल्लाह यतीमन जयार नबी, मां मदीने अचां जी जल सूदो अचां, मां मदीने अचां बाबल सूदो अचां, आका सदीड़ो कजां, मां मदीने अचां, दिल पर सदीड़ो कजां, मां मदीने अचां, ख़्वाब अहिड़ो ॾिसां, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, ओ यतीमन जयार नबी, ख्वाब अहिड़ो ॾिसां, तुंहिंजा कदम चुमा, ख्वाब अहिड़ो ॾिसां, तुंहिंजा कदम चुमा, आका सदेड़ो कजां, मां मदीने अचां, दिल पर सदेड़ो कजां, मां मदीने अचां, तुंहिंजे दर ते अचां, सूरतो सां सलियां, या रसूल अल्लाह, बेसमरन जा दिलदार नबी, तुंहिंजे दर ते अचां, सूरतो सां सलियां, चाचन जा मामन जा भाइरन जा सौटन जा
साहुरन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मिड़े पार तू थई पगदार नबी तुझे दर ते अचा सूरतो सासल्या आका सदड़ो कजा तजी जल सूधो अचा आका सदड़ो कजा तबकड़न सूधो अचा मां मदीने अचा तुझे जा उठ चुमा मां मदीने अचा रोज़ो अतहर दिसा आका सदड़ो कजा तबलर सूधो अचा अजो उतरी वञो कूंज हितां उतरी वञो कूंज ॾाढी दिल खे थिया मूंझ अजो उतरी वञो कूंज ॾाढी दिल खे थिया मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा वठी अंगण ते अचास पंहिंजे पुनल जो पुछास वठी अंगण ते अचास पंहिंजे दिलबर जो पुछास कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है मन के बुधाए हर मजू गालियूं अल्लाह 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 हो शलबरी मदीनो नसीब करी है मन के बुधाए हर मजू गालियूं सुहिणे हर मजू मिठड़ियूं ॻाल्हियूं अजो उडेरी वञो बेरा अजो उडेरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आद खोयल अजो उडेरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आद खोयल किथे मदीने जो माण्हू कोई ॾिसी त ॿुधा है याद अचने थियूं हर मजू छाऊं अल्लाह अल्लाह ओ शलबा जप वही मुझा करीम रब है याद अचने थियूं छटनि जूं छाऊं नुबवी हरम जूं थधिड़ियूं हवाऊं अजो उडेरी वञो कांग ॾाढी दिल खे थिया तांख अजो उडेरी वञो कांग ॾाढी दिल खे थिया तांख कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा
सिक मखड़े खे जही सुहण लजी खल गल आ तही दिल पर जी अजो उदिरी वञो केरा अजो उदिरी वञो केरा मुझा जल्दी व्याथई जेरा अजो उदिरी वञो केरा मुझा जल्दी व्याथई जेरा कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा وآخر دعوانا أن الحمد لله رب العالمين صلاة والسلام यार काल बडो मसौद साईं या या ज़्यादा मुंडी यो दे के थींदो रहंदो असल में चाहते हैं मसौद मकसूद है दाद ना कुछ बुझा खड़ा अदाब में सरा भला हाणे रात गुज़री त सिजर थे का बोंदे त चवंदा आहिनि त कान्हे पर ये हाणे त ॿुधाइजो वियो मज़ार फ़कीर साईं को उहा साईं करबला री आहे न जॾहिं खून ज़मीन ते उहा हाणे आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाणे ईअं न कयो इंशाअल्लाह ताला बस हाणे नकी हुनजी ॿई भाइर हुनजी ॻाल्हि नकी हुनजी ॻाल्हि और हुज़ूर बख़्शो मुंहिंजे ॿिन्ही पुटनि मां हिकिड़े जी ॻाल्हि रखी हिकिड़े जी कान रखी इन करे ॿिन्ही जी ॻाल्हि कोन था ॿुधूं छा कयां लभनि बि कोन थियूं राति जो टाइम थी वियो आहे राति घणी गुज़री वई आहे प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुश यार कयो तो हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुश यार कयो त हुसैन कयो सच में दीन जो सदिड़ो ॾिनऊं सिर ऐं सारो लदिड़ो ॾिनऊं सच में दीन जो सदिड़ो ॾिनऊं सिर ऐं सारो लदिड़ो ॾिनऊं कॾहिं केर न अहिड़ा बणिज कंदो यार केर न अहिड़ा बणिज कंदो वहिंवार कयो त हुसैन कयो हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अहिड़ो भुली वियो बाव जो झूठो उजड़ण ते वो दीन जो बूटो अहिड़ो भुली वियो बाव जो झूठो उजड़ण ते वो दीन जो बूटो रत जे रेज सतह खे ताते प्यार कयो त हुसैन कयो हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो हाणे सभु राज़ी थी वियो सही सलात सलाम 23-24 नवंबर ते दरगाह अल्लाहाबाद शरीफ में सालियानो उर्स मुबारक थी रहियो हज़रत सोना सी रहमतुल्लाह अलैह जो सॼी जमायत खे दावत आहे उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला सॼी जमायत शरीफ जी दुआ में ख़ासि करे हज़रत क़िबला साईं ऐं मोहम्मद साईं नज़र मोहम्मद साईं जिन जे लाइ दुआ ज़रूरु घुरंदा अल्लाह ताला खे सिहत वास्ते सलातो सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ में हिदायत
पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम जिस सुहानी गाड़ी चमका पाए बाबा जिस सुहानी गाड़ी चमका पाए बाबा चाँद सजल अफरोज़ साअत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे वो हमारे नबी उनके हम उम्मती वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतन लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ्फार या रब्बल आलमीन। दिलन जा हाल ॼाणदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ रब अज तुझे दरबार में वास्तो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो करीम रब उनजे आल जो उनजे असहाब जो मुंहिंजा मालिक मिठड़ा असांजे दिलनि जूं जेके तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। मुंहिंजा रब करीम असांजे दिलनि जा राज़ ॼाणी थो जेके सवाल दिलनि में खणी आया हूं उहे बि ॼाणी थो। मुंहिंजा मौला असां ते रहम फरमा। बे औलादनि खे नेक सालिह नरीना औलाद अता फरमा। बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। ख़ुसूसन साईं नज़र मोहम्मद साईं खे सिहत व आफ़ियत अता फरमा। करीम रब जंहिंजा बि बचड़ा या मिट माइट अस्पतालुनि में या घरनि में बीमार आहिनि या अल्लाह उनखे सिहत व आफ़ियत अता फरमा। मालिक मिठड़ा जन जो औलाद बेफ़रमान थी वियो आहे उन्हनि जे औलाद खे फरमान बरदार बना। करीम रब जंहिं बि मुस्लमान भाउ जे घर में का परेशानी आहे मदीने वारे मीर जे सदके उन्हनि जे घरनि जूं परेशानियूं दूर फरमा। हर मुस्लमान जे घर खे उनजे लाइ अमन ऐं सुकून वारो बना। या अल्लाह असांजे ज़मीनुनि खे सुहिणनि बाग़नि ऐं फसलुनि सां आबाद फरमा। असांजे दिलनि खे पंहिंजे ज़िक्र शुक्र सब्र ऐं महबूब मदीने वारे जे मोहब्बत सां आबाद फरमा। करीम रब आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जो ख़ैर फरमा। या अल्लाह जेके असांजा मुस्लमान भाइर भेनरूं दुनिया छॾे चुका आहिनि मालिक मिठड़ा उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। उन्हनि जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमा। ख़ुसूसन या अल्लाह फ़क़ीर ख़ैर मोहम्मद जे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह उन्हनि जे क़बरनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना। मुंहिंजा मौला करीम असां सभिनी गुनहगारनि खे गुंबद ख़ज़रा जो दीदार नसीब फरमा। या अल्लाह हुजूर जी सॼी उम्मत जो ख़ैर फरमा। करीम रब असांजे मजबूर मज़लूम कश्मीरी भाइरनि जी मदद फरमा। या अल्लाह अॼु लाचार मजबूर तोखे पुकारे रहिया आहिनि जिन जो दुनिया में कोई सहारो न बनियो आहे। ओ मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके अर्श मां पंहिंजी मख़लूक मोकिले मुंहिंजे महबूब जे उम्मत जी मदद फरमा। या अल्लाह उन्हनि जे माल बचड़नि इज़तनि जी उन्हनि जे
टंगन जी हिफाजत फरमा करीम रब असांजे वतन अज़ीज़ जी हिफाजत फरमा असांजे वतन अज़ीज़ के इस्तेहकाम अता फरमा या अल्लाह असांजे सियासतदानन के भी मुझा करीम रब समझाता फरमाए मौलिक मिठड़ा उहे तागूती कुवतूं जेके असांजे वतन अज़ीज़ के गैर मुस्तहकम करण चाहिन था मुझा मालिक मिठड़ा उन्हनि जे नापाक इरादन के नीस्तो नाबूद बना हसनैन करीमैन जे सदके असांजे धरती के आबाद फरमाए मालिक मिठड़ा हिन वतन अज़ीज़ जे इंच इंच जी हिफाजत फरमाए मालिक मिठड़ा महबूब जे दर ते ओ मुझा करीम रब जन्नतुल बकी में को कब्र जो कानो नसीब फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैत अजमईन बिरहमतिक करीम रब के कुरान करीम की तिलावत या अल्लाह से आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खुसूसन बरहम मगफूर फकीर रियाज अहमद गफ्फार मुझा मालिक मरूम सल्लल्लाहु तआला अजमईन सभी दोस्तों लंगर जो इंतजाम आ रहे हैं लंगर के सभी दोस्तों